कटोहर जे ईसाले सवाब जे ले अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफिना व अकरमिना मुहम्मदिन खैरिल वरा वअला आलिहि तुक़ा वन्नुक़ा व अस्हाबिही उलुल करमि वस्सिद्क़ि वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व अहल बैतिही
अजमईन। मारो मित्र मली रजा, मारो मित्र मली रजा, सभई पर ख्यासों पर सोखिय भाए सबको ओखिय तो ही तो। मौला मथामो बुढ़ो मलाहिज बाझजो। छो त जेॾो तुंहिंजो नाम बाझ बि ओॾी मगा, रिय थंभे रिय थोणिए तूं छपर तूं छा। कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी। दिल खोले पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, अॼु जो ही ज़िक्र जी महफ़िल वारो प्रोग्राम ऐं मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां दुरूद व सलाम पढ़ण वारो प्रोग्राम ॻोठ हाजी बहराम ख़ान कटोहड़ जे अंदरि मरहूम मग़फ़ूर ग़ुलाम अकबर कटोहड़ जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां उन जे बचड़नि उन जे अज़ीज़नि ऐं ॻोठ वारनि गॾिजी करे जेका अॼु हीअ ज़िक्र जी महफ़िल सजाई आहे, जंहिंमें अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तव्हां सां सभिनी खे अचण वेहण नसीब फरमायो आहे। हिन प्रोग्राम जी निगरानी कंदड़ आहिनि मोहतरम इक़बाल अहमद कटोहड़, जेको मरहूम जो पुटु आहे, इल्ताफ़ हुसैन कटोहड़, नियाज़ अहमद कटोहड़, मोहम्मद यामीन कटोहड़ ऐं ॿिया ॻोठाणा। अज़ीज़ दोस्तो, महफ़िल सजाई वई आहे हिक मरहूम जे गुनाहनि जे बख़्शिश जे नियत सां। हुन जे सिंधीअ में चवंदा हूं ईसाले सवाब जे नियत सां, त चार माण्हू गॾिजी करे अल्लाह जे दरबार में दुआ घुरूं त अल्लाह ताला मरहूम जी मग़फ़िरत फरमाए। लेकिन हक़ीक़त अञा इन खां कुझु वधीक आहे। सवाब जी नियत त मरहूम ग़ुलाम अकबर कटोहड़ जी नियत सां महफ़िल सजाई वई आहे, लेकिन महफ़िल आहे अल्लाह जे क़ुरान ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मथां दुरूद जी। अंदाज़ो लगायो त मरहूम केतिरो ख़ुश नसीब हूंदो, इहा त बाद में तव्हां असांखे ख़बर पवंदी। सभ खां पहिरीं जंहिं ज़मीन जे
भितरनि जे मथां पिलाट जे मथां अल्लाह जे क़ुरान करीम जे तिलावत जी महबूब जे दुरूद जी महफ़िल थी रही आहे। इहा ज़मीन केतिरी ख़ुशि नसीब आहे जेसिताईं ही आवाज़ पियो वञे, पखी पखण वण टिण तमाम अल्लाह ताला जी मखलूकात ॿुधी रही आहे। उहा केतिरी ख़ुशि नसीब आहे जन जे कननि ते अल्लाह जो क़ुरान करीम मुंहिंजे महबूब जो दुरूद जो आवाज़ पहुची रहियो आहे। ऐं उन्हनि जूं दुआऊं, छो त आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त जॾहिं अल्लाह जे ज़िक्र करण वारो, ख़ुदा जे ख़ौफ़ रखण वारो बानो जॾहिं ज़मीन जे मथां हलंदो आहे, कदम रखंदो आहे, त उहा ज़मीन दुआ घुरंदी आहे, ओ मुंहिंजा करीम रब हिन जे कदमनि खे सलामत रखिजांइ। उहा ज़मीन जो टुकड़ो दुआ घुरंदो आहे त या अल्लाह, हिन पंहिंजे बाने खे कुझु घड़ियूं अञा मुंहिंजे मथां बीहण जी तौफ़ीक़ अता फरमा, छो त उहो बानो अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे। उन ज़िक्र जे बरकत सां जेका अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थींदो आहे, उन अल्लाह जे रहमत जे नुज़ूल मां उहा ज़मीन जो ख़ितो बि मुस्तफ़ीज़ थींदो आहे। प्यारा दोस्तो, ही जलसा या ही महफ़िलियूं कराइण का रस्मी ॻाल्हि कान्हे, हीअ हिकिड़ी हक़ीक़त आहे। उन्हनि शयुनि जो ज़िक्र कयुमि जेके जानदार आहिनि, लेकिन यादि रखो हीअ कुर्सी जंहिं ते आउं वेठो आहियां इहा त बेजान आहे, काठ जी ठहियल आहे, मगर दुनिया जी तारीख़ ॿुधाए थी त जेका बेजान शइ आहे, उन बेजान शइ जे मथां बि जेकॾहिं मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र थींदो आहे, त उहा बेजान शइ बि उन वक़्तु ॾाढी ख़ुशि थींदी आहे। जंहिंजो ज़िंदह मिसाल इंशा अल्लाह ताला अॻिते हली ज़रूरु ॿुधाईंदुमि। इन करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बुनियादी नुक़्तो आहे, ॻोठाणो माहौल आहे, इन करे उन ॻोठाणे माहौल सां ॻाल्हाईंदुमि। थोरो जेकॾहिं हीअं थियो त मां साम्हूं कुझु कोन थो ॾिसां, हा, या हिन पासे खां हेॾो अचो साम्हूं दोस्त, माशाअल्लाह हाणे ईअं सही आहे। मुंहिंजा मिठड़ा मुस्लमान भाइरो, अल्लाह ताला जे रहमत जॾहिं वसंदी आहे त गुलाब जे गुलनि सां गॾु कंडनि ते बि करम थी वेंदो आहे। ख़ुदा जी रहमत जॾहिं वसंदी आहे त बाग़नि सां गॾु बाग़नि जे ॿाहिरां जेके गंद किचिरे जा ढेर हूंदा आहिनि, उन्हनि ते बि अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थी वेंदो आहे। ख़ुदा लेखो कोन कंदो आहे, छो त महफ़िलियूं इहे सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे का, न महफ़िल सजाइण कंहिंजे वस जी ॻाल्हि आहे, न महफ़िल में अचणु कंहिंजे वस जी ॻाल्हि आहे, न महफ़िल में वेहण कंहिंजे वस जी ॻाल्हि आहे। हीअ सभु मालिक जी मर्ज़ी आहे। जंहिंखे मुंहिंजो करीम रब चाहींदो आहे, उनखे पंहिंजे महबूब जे दुरूद जूं महफ़िलूं नसीब फरमाईंदो आहे। असुल बुनियादी मक़सदु आहे हिन महफ़िलनि जो त जॾहिं बि इहे ज़िक्र जूं महफ़िलूं सजायूं वञनि त इन ज़िक्र जे महफ़िलनि मां इंसान फ़ाइदो हासिल करे, अचण वारो बि सुहिणी नियत सां अचे, महफ़िल कराइण वारो बि सुहिणी नियत सां महफ़िल कराए, ऐं ॿुधाइण वारो बि सुहिणी नियत सां ॿुधाए, त इंशा अल्लाह ताला तमाम धुरिन जो अल्लाह ताला ख़ैर कसीर फरमाईंदो। मुंहिंजा मिठड़ा मुस्लमान भाउ, अॼु मरहूम ग़ुलाम अकबर जी त अल्लाह ताला इंशा अल्लाह ताला मग़फ़िरत फरमाईंदो, पर तव्हां सां जेके आया आहियूं अल्लाह ताला तव्हां असांखे बि महरूम कोन कंदो, चओ इंशा अल्लाह ताला। छो त अल्लाह जो हिकिड़ो नेक सालिह बानड़ो
ग़रीबी हाल हुअण जे बावजूद जॾहिं बि उन जे अंगण ते को महिमान ईंदो हो, उन महिमान खे जेकी कुझु रब उन खे ॾींदो हो उन खे खाराए ॾाढो ख़ुशि थींदो हो। अल्लाह जी कुदरत अजीब आ, ग़रीबी हाल थी वियो उन मिस्कीन अल्लाह जे नेक बाने जो। दौलत बाक़ी कान बची, उन जे बावजूद जॾहिं बि महिमान ईंदो हो, जेकॾहिं घर में कुझु न हूंदो हुयो त दुकाननि तां ओधर वठी बि महिमाननि खे खाराईंदो हुयो। अॼु हिते महिमान थी आया हूं न तव्हां सां इन ॻोठ बहराम कटोहड़ जे अंदरि महिमान थी आया हूं न तव्हां सां, सभई महिमान थी आया हूं। ॾिसो त महिमान खे खाराइण जो नतीजो छा आहे। अज़ीज़ाने मन उन ग़रीब शख्स जी ज़िंदगी गुज़री, अल्लाह जे मखलूक खे खाराईंदे। अगर घर में कुछ न हुयो त ओधर वठी भी खाराइण उन जो मामूल बणजी वियो। वरी वञी मजदूरी करे कमाईंदो हो, जेकी कुछ कमाईंदो हो कुछ बच्चन खे ॾींदो हो ऐं कुछ पाड़े जो कर्ज लाहींदो हो। अजीब इत्तिफाका दुनिया फानिया बीमार थी पयो, कुछ ॾींहं जो ॿाहिर कोन निकतो। दुकानदारन के खबर पई त फलाणो फ़कीर बीमार थी पयो आ। हाल उन जो हीणो आ, उन जे बीमारीअ सां कंहिंखे बि का मुंहिंजा दोस्त दिलचस्पी न रही। सभिनी खे पंहिंजा पंहिंजा कर्ज याद आया। दुकानदार ईंदा वया त कर्ज वञी फ़कीर खां वठी अचूं, मता फ़कीर लाॾाणो करे वञे, असांजो कर्ज ॿुॾी वञे। कर्ज़ी कर्ज वठण जे नियत सां जीअं हुन जे अंगण ते ईंदा वया, फ़कीर जे अंदर में इहा ॻाल्हि न हुई त मुंहिंजा कर्ज़ी आया आहिनि, पर उन जे अंदर में इहा तमन्ना ऐं तड़प पैदा थी। चङो भलो हूंदो हुयुसि, घर में न हूंदो हुयो त दुकाननि तां कर्ज वठी बि महिमाननि खे खाराईंदो हुयुसि। ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब, अॼु हाल मुंहिंजो हीणो आ, अंगण ते महिमान आया आहिनि, मुंहिंजा करीम रब कुर्ब कर त महिमाननि खे खारायां। ओ मुंहिंजा मुस्लमान भा, जीअं उन ग़रीब वटि कर्ज़ी ईंदा वया, जेको अचे चवे अदा मुंहिंजो हेतिरो कर्ज़ा ॾे, वेह अदा उन खे वेहारींदो वञे। ॿियो आयो उन खे वेहारी, टियों आयो वेहारींदो वयो। उन्हनि कर्ज़नि खे वेहारींदो वञे। उन जे अंगण तां कॾहिं बि नंगर खां सवा कोई न निकतो। दिल में तमन्ना है मौला को वसीलो पैदा फरमा, मौला को कुर्ब पैदा फरमा, त हिन सभिनी खे मां नंगर करे पोइ मोकिलियां। एतिरे में पाड़े में हिकिड़ो ॿारड़ो जेको शयूं खपाईंदो हो, उहो थाल कंहिं चणनि जो या कंहिं शइ जो उनखे जीजल अमड़ ठाहे ॾिनो। उहो होका ॾींदो ॾींदो जेॾी महिल उन फ़कीर जे साम्हूं आयो, सॾड़ो कई, ओ नंढड़ा हेॾे आ। उन नंढड़े जे हथ में जेको थाल हुयो, चणनि जो हुयो या कहिड़ीअ बि शइ जो हुयो, उन फ़कीर चयसि, बच्चा देर न कर, इहा जेका बि तुंहिंजी शइ आ, रक़म केतिरी फ़कीर हेतिरी, हे मुंहिंजा महिमान वेठा आहिनि, सभिनी खे विरहाए ॾे त खाइनि। मुस्लमानो गौर कयो, उन फ़कीर जे नियत जे मथां उन नौजवान नंढड़े दिल में ख़्याल कयो, हूअं सॼो ॾींहुं हुजे कॾहिं मां सॼियूं गलियूं घुमां हां, ख़बर नाहे शाम ताईं मुंहिंजो वापार थिए हा या न थिए हा। भलो थी वियो
कलाक जे अंदर मां मोटी वञी पंहिंजे अमड़ खे ख़ुशि थो कयां। उन फ़क़ीर जे महिमाननि खे जेकी कुझु नंढड़े थाल में विकिरे करण जे लांदो हुयो हिकिड़ो हिकिड़ो करे सभिनी खे ॾेई छॾियईं। फ़क़ीर सभिनी खे जेॾी महिल खाई पी बस कंदे ॾिठो उहो नंढड़ो आयो, चई चाचा हाणे मूंखे पैसा ॾे त मां वञा। फ़क़ीर चयसि तूं बि घड़ी खन वेह। नंढड़ो बि वेही रहियो। कुझु घड़ियूं गुज़रियूं, ॿार वरी उथी पियो, चाचा पैसा ॾे त मां वञा। हा बचड़ा कुझु घड़ियूं वेह। वरी नंढड़ो वेठो। कुझु घड़ियूं गुज़रियूं, नंढड़े ॿार खे पंहिंजे जीजल अमड़ जी कावड़ यादि अचे वई। दिल में ख्याल कयईं मुंहिंजी अम्मा इंतज़ार कंदी हूंदी, अम्मा मूंखे मारींदी, हे चाचो पैसा ॾींदो अलाए कोन ॾींदो। उथी रोई करे चई चाचा मूंखे पैसा ॾे, मां नंढड़ो हां, मुंहिंजी जीजल अम्मा मूंखे मारींदी, मूंखे पैसा ॾे। ईअं चई नंढड़े रोअण शुरू कयो। फ़क़ीर अर्श ॾे निहारण शुरू कयो। कुझु मिंट मस गुज़रिया, को अजनबी आयो, हिकु थैली बंदि करे फ़क़ीर खे ॾेई हथड़ा चुमी वापसि हलियो वियो। उन अल्लाह जे नेक सालिह बाने थेलड़ी खोली। सभ खां पहिरीं उन नंढड़े खे सॾु कयईं, बच्चा तुंहिंजा पैसा घणा आहिनि? उन मासूम बचड़े खे पैसा ॾिनई। जेॾी महिल उन खे पैसा ॾिनई, उन बचड़े पंहिंजा ॻोढ़ा उघी पंहिंजो मुआवज़ो वठी हलण लॻो त जेके वापारी कर्ज़ी सुबुह खां वेठा हुया उन्हनि मां हिकु हिकु चवण शुरू कयो, ऐं फ़क़ीर सुबुह खां वठी वेठा हूं, लेकिन असांजो तोखे ख़्याल कोन्हे। ए नंढड़ो ॿार हाणे आयो, जल्द में उनखे फारिग कयई। ॿुधाए त हो ॾियण वारो केरु हुयो? इहे पैसा केरु खणी आयो? कंहिंखां कर्ज़ वरितो अथई? फ़क़ीर निहारे उन्हनि सभिनी वापारनि खे चयो, वेठा त तव्हां सुबुह खां वठी हुयो, मगर तव्हां में रुअण वारो कोई कोन हुयो। जेको रुअण वारो हुयो, जंहिं अखिड़ियूं आलियूं कयूं, अल्लाह जे ज़ात उन जे सदके जॾहिं कुर्ब कयो त मां पहिरीं उन खे फारिग न कयां त ॿियो कंहिंखे कयां। ऐं मुस्लमान, उन फ़क़ीर तमाम कर्ज़नि खे कर्ज़ ॾेई करे चयो, ऐं अल्लाह जा बांधड़ो, जेकॾहिं तव्हां मां को ईअं अखिड़ियूं आलियूं करे हा त अल्लाह सभिनी जो बेड़ो पार करे छॾे हा। अखिड़ियूं हिकिड़ो आलियूं कंदो आ, रब जी ज़ात खे रहम ईंदो आ, बेड़ो सभिनी जो पार थी वेंदो आ। अल्लाह जे दरबार में खोटी न आहे। मुंहिंजो बेनियाज़ रब अल्लाह जी रहमत रुगी बहानो ॻोल्हींदी आ त मुंहिंजो बानो छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बानो अल्लाह खे प्यारो आ। जीअं बचड़ो पंहिंजे अमड़ खे प्यारो आ, ईअं बानो बि अल्लाह खे प्यारो आ। बहानो त अॼु मरहूम ग़ुलाम अकबर कटोहड़ जे बख़्शिश जो आ, मगर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां सां मां जन खे बि बख़्शण चाहियो आ। मुंहिंजे बेनियाज़ रब उन्हनि सभिनी खे हिते अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आ, हाज़ुरी नसीब फरमाई आ। छो त जिथे अल्लाह जो क़ुरान करीम जी तिलावत थींदी आ, कंहिंजी न कंहिंजी दिल ज़रूर फिसी पवंदी आ, कंहिंजो न कंहिंजो कनेक्शन पंहिंजे महबूब सां ज़रूर मिलंदो आ। पोइ उन हिकिड़े जे सदके यार बेड़ो सभिनी जो पार थी वेंदो आ। महफ़िल जे अंदर अज़ीज़ाने मन, महफ़िल जे अंदर जॾहिं बि तव्हां सां वेहूं, हर शइ जो अल्लाह ज़ाइको रखियो आ। अंब जो पंहिंजो ज़ाइको आ, नारंगीअ जो पंहिंजो ज़ाइको आ,
बेर जो पंहिंजो ज़ाइको आ, सूफ़ जो पंहिंजो ज़ाइको आ, ज़ैतून जो पंहिंजो ज़ाइको आहे या नाहे? जवाब ॾियो। आहे न दोस्तो? हर शइ में ज़ाइको कंहिं रखियो आहे? चओ अल्लाह। ॻाल्हायो, कंहिं रखियो आहे? अल्लाह जी ज़ात हर शइ में ज़ाइको रखियो आहे, पर हर शइ जो ज़ाइको महसूस तॾहिं थींदो आहे जॾहिं माण्हू उहा शइ खाईंदो आहे। जॾहिं सूफ़ खाईंदो, सूफ़ जो ज़ाइको ईंदो, नारंगी खाईंदो, नारंगीअ जो ज़ाइको ईंदो, अंब खाईंदो, अंब जो ज़ाइको ईंदो, शयूं खाईंदो वेंदो, ज़ाइको मिलंदो वेंदो। पर जंहिं जूं शयूं खाधल हूंदियूं आहिनि उहा शइ खाए या न खाए, पर जॾहिं उन शइ जी ॻाल्हि थींदी आहे त ज़ाइको जिस्म में महसूस थींदो आहे या कोन थींदो आहे? जवाब ॾियो। थोरो ॻाल्हाईंदा अचो। जेकॾहिं लीमे जो ज़िक्र थिए त वात पाणी उन जो थींदो जंहिंखे ख़बर आहे त लीमे जो ज़ाइको खटो हूंदो आहे। ईअं न दा? पर जंहिंखे ख़बर ई कान्हे उन जो वात पाणी थींदो? जवाब ॾियो। थोरो ॻाल्हायो। तव्हां स्टेज वारा त उहो ई ॻाल्हाईंदो, थोरो हेठियां ॻाल्हाईंदो। अज़ीज़ान मन चओ त बेशक उन जो ज़ाइको उनखे महसूस थींदो आहे जंहिंजी उहा शइ इस्तेमाल कयल हूंदी आहे। त पोइ हे फ़क़ीरी नुस्ख़ो ॿुधी यादि कजां, जॾहिं महफ़िल थींदी आहे, जॾहिं महफ़िल थींदी आहे, महबूब मदीने वारे मीर जो जॾहिं ज़िक्र थींदो आहे, उन वक़्तु देर न कजां, उत्तर ॾखिण न निहारजां, ओलह ओभर न निहारजां, हेठि मथे न निहारजां, पंहिंजे दिलि जे अंदरि झाती पाए ॾिसी वठिजां। जेकॾहिं महबूब जो मिठड़ो नालो ॿुधण सां तुंहिंजे तबियत जे अंदरि हिकु अजीब कैफ़ियत महसूस थी आहे, पक सम्झ त तुंहिंजो कनेक्शन मुंहिंजे महबूब जे ज़ात सां ॻंढियो पियो आहे। जेकॾहिं वरी जुमिलो थो चवां, महफ़िल क़ुरान करीम जी पई हले, मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुरूद जी पई हले, पर हिन महफ़िल जे अंदर जेकॾहिं वेहण वारा गुनहगार ही परवाह नाहे, हाफ़िज़ क़ुरान ही परवाह नाहे, आलिम दीन ही परवाह नाहे, नेकोकार ही परवाह नाहे, जेको बि आहीं अल्लाह जो बानो है, मदीने वारे मीर जो ख़ाब उम्मती है। मुझा दोस्त अजीज, न तुझे रंग खे ॾिठो वेंदो, न तुझे इल्म खे ॾिठो वेंदो, न तुझे ज़ात खे ॾिठो वेंदो, अल्लाह जे दरबार में अगर ॾिठो वेंदो आ त मुझा दोस्त अजीज हिन दिल जे कनेक्शन खे ॾिठो वेंदो आ। पोइ जंहिंजे दिल जो कनेक्शन पंहिंजे महबूब जे ज़ात सां मिलियल हूंदो आ, उहो जीअं महबूब जो ज़िक्र ॿुधंदो आ, उन जो अंदर ईअं ठरी पवंदो आ। महबूब जो ज़िक्र ॿुधण सां अंदर उन्हनि जो ठरंदो आ जिन जो महबूब जे ज़ात सां को ताल्लुक हूंदो आ। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, पंहिंजे अंदर में झाती पा, छो त अल्लाह जे ज़ात बाबरकात हिननि महफ़िलनि खे सजाइण जो क़ुरान करीम में हुक्म ॾिनो आ। पर हिन महफ़िलनि खे सजाइण सां गॾु हिन महफ़िलनि खे ॿुधाइण जो बि अल्लाह क़ुरान करीम में हुक्म ॾिनो आ, ॿुधण जो बि अल्लाह क़ुरान करीम में हुक्म ॾिनो आ। हिन महफ़िल जो कमा हक़ु फ़ाइदो उन्हनि खे थींदो जिन खे महफ़िल जे हक़ीक़तुनि जी ख़बर हूंदी आ। जेकॾहिं महफ़िल जे हक़ीक़त जी तोखे ख़बर पइजी वञे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोखे अंदाज़ो थी वेंदो त मुंहिंजो सुहिणो करीम रब हिन महफ़िलनि में अचण वारनि जे मथां महबूब जे सदके केतिरो महिरबान थींदो आहे। अज़ीज़न मन, अल्लाह जी ज़ात बाबरकात सुहिणे क़ुरान करीम जे अंदर फरमायो, उदु इला सबील रब्बिक बिल हिकमत वल मौइज़तिल हसना
मुझे बेनियाज़ रब फरमायो माण्हुनि खे सॾु कयो उदु इला सबील रब्बिक माण्हुनि खे सॾु कयो अॼु जीअं हिन दोस्तनि तव्हांखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इक़बाल अहमद इल्ताफ़ हुसैन ऐं नियाज़ अहमदिया ॿियनि गॾिजी करे तव्हांखे सॾियो आहे इन सॾ करण जो हुकुम अल्लाह जे ज़ात क़ुरान करीम जे अंदरि फरमायो आहे माण्हुनि खे सॾु कयो छाजे लाइ तव्हांखे सॾियो अथनि वहुट जे लाइ न बिरादर जे मुआमिलनि जे लाइ न तव्हांखे इन लाइ सॾियो अथनि अचो अचे अल्लाह जो क़ुरान ॿुधो महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधो ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो फरमान ॿुधी करे पंहिंजे दिलनि में एहसास निदामत पैदा कयो पंहिंजे दिलनि में ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा कयो मदीने वारे मीर सां प्यार पैदा कयो छो त कामयाब उहो थींदो आहे जंहिंजे अंदर में ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो प्यार मौजूद हूंदो आहे अदा इन लाइ घुरायो अथनि या को ॿियो मक़सदु आहे इन लाइ घुरायो अथनि केॾो न तूं ख़ुशि नसीब आहीं ऐं मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती केतिरो न तूं ख़ुशि नसीब आहीं केतिरो न तूं ख़ुशि नसीब आहीं जो मुंहिंजे बेनियाज़ रब न तुंहिंजे ऐबन खे ॾिठो न तुंहिंजे रंग खे ॾिठो न तुंहिंजे ज़ात खे ॾिठो न तुंहिंजे किरदारनि खे ॾिठो अल्लाह ताला सुहिणे महबूब जे सदके पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदरि तोखे केॾो न इज़त सां अल्लाह जे ज़ात यादि फरमाईंदे फरमायो कुंतुम खैर उम्मतिन ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत ॾाढी भली आहे मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत ॾाढी भली आहे दोस्त अज़ीज़ तव्हां सां पंहिंजे अंदर में झाती पायूं भलाई कहिड़ी आहे तो असां में राति ॾींहं पराई गिला कयूं ठगियूं कयूं चोरियूं कयूं बदमाशी कयूं न ख़ुदा जो हुकुम ॿुधूं न ख़ुदा जे महबूब जो हुकुम मञूं कयूं पंहिंजी पया पर पोइ बि मुंहिंजो रब चवे महबूब तुंहिंजी उम्मत ॾाढी भली आहे या अल्लाह महबूब जे उम्मत जी कहिड़ी तोखे ॻाल्हि वणी आहे अल्लाह तो फरमाए उख़्रिजत लिन्नास तअमुरून बिल मअरूफ व तनहौन अनिल मुनकर मुंहिंजा मुस्तफ़ा उम्मत तुंहिंजी इन करे भली आहे जो ॿियनि खे बुराइनि खां रोकींदा आहिनि ऐं नेकीअ जे लाइ उन्हनि खे दावत ॾींदा आहिनि यानी पंहिंजे मुस्लमान भाउ खे बुराईअ खां रोकण ऐं पंहिंजे मुस्लमान भाउ खे नेकीअ जे तरफ़ सॾु करणु अल्लाह खे इहा ॻाल्हि एॾी त वणे थी जो इहो अमल जेको कंदड़ आहे अल्लाह फरमाए थो मुंहिंजा महबूब उहे ॾाढा भला आहिनि त तव्हां सां हिते गॾु छाजे लाइ थिया आहियूं अदा त अल्लाह जो ऐं अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फरमान ॿुधो यादि रख मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जेकी कुझु तो असांखे अता कयो आहे सुहिणे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके में अता कयो आहे ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ हीअ ज़िंदगी जेका अल्लाह ताला तोखे अता फरमाई आहे इहा ॾाढी थोरी अथई यादि रखी छॾ मुस्लमान ॾाढी थोरी ज़िंदगी अथई ऐं ख़ुदा ॾाढो बेनियाज़ आहे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ा अमड़ जे पेट मां जीअं बचिड़ो निकितो आहे उन जी ज़िंदगी खुटण शुरू थी आहे वधण शुरू कान थी आहे
इएं न सोचजां त ही 10 सालन जो थियो आ, हे 20 सालन जो न मुंहिंजा दोस्त अज़ीज़। अगर तूं 20 सालन जो हैं त 20 साल तुंहिंजे ज़िंदगीअ मां ख़त्म थी विया। 10 सालन जो हैं 10 साल तुंहिंजे ज़िंदगीअ जा कटिजी विया। 50 साल जो हैं 50 साल तुंहिंजे ज़िंदगीअ मां कटिजी विया। हे उबती गणप शुरू आ, ए नौजवान, ए वॾी उमिरि वारा, रोज़ कब्र जे तरफ़ वेझो थींदो थो वञी, ज़िंदगीअ जे तरफ़ वेझो नथो थी, ज़िंदगीअ खां हटंदो थो वञी, कब्र जे तरफ़ वेझो थींदो थो वञी। उहा कब्र तोखे रोज़ सॾड़ा करे रही आ। ओ मुंहिंजे मथां, ओ मुंहिंजे मथां नाज़ नखरा करे हलण वारा, ओ मुंहिंजे मथां सुहिणा वेस वॻा पाए करे दुनिया जे अंदर पंहिंजो नालो मंझराइण वारा, इहा ज़मीन तोखे रोज़ ॾींहं में सॾड़ा करे चवे थी। उहा घड़ी यादि कर जॾहिं तूं हींअर मुंहिंजे मथां इहे नाज़ नखरा थो करी, पर जॾहिं मुंहिंजे अंदर ईंदे इहे जिस्म जा तुंहिंजा कपिड़ा बि तोसां गॾु कोन हूंदा, इहे तुंहिंजा दोस्त बि गॾु कोन हूंदा, मिट माइट बि गॾु कोन हूंदा, सभई अकेलो करे छॾे करे अंदर मुंहं में दफ़न करे मोटी वेंदा। ज़मीन चवे थी यादि कर, उते बि मां अकेलो मां सां निभाइणो थिए। उन जॻह ते अगरि को तोखे कमु ईंदो त महबूब मदीने जो घोट कमु ईंदो। उन मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम, बेवफ़ा दुनिया सां दिलि लॻाइण वारा, बेवफ़ा दुनिया सां प्यार करण वारा, यादि रखी छॾिजांइ न दुनिया कंहिंसां बि वफ़ा कान कई आहे। इहे दुनिया जा रिश्ता, इहे दुनिया जा मिट, इहे दुनिया जा अज़ीज़, सभई मुंहिंजा दोस्त मतिलब जा थे। सभु को मतिलब जो यार आ, को तुंहिंजे जवानीअ जो दोस्त आ, को तुंहिंजे हुस्न जो यार आ, को तुंहिंजे दौलत जो यार आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेको हक़ीक़ी यार ऐं वफ़ादारा, उहो मदीने जो ताजदारा। उन मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना, ज़रा थोड़ो मूंखे ॿुधा। इन ॻाल्हि ते पक अथई न त सभु छॾे वेंदा, मदीने जो साईं कमु ईंदो। इहा पक अथव यकीन सां त जिथे सभु छॾे वेंदा उते केरु कमु ईंदो? वरी वरी चओ केरु कमु ईंदो? हथ मथे खणी चओ। हाणे अॼु अल्लाह जो क़ुरान ॿुध, तोखां हथ मथे छो खणायो अथमि? रब जो क़ुरान ॿुधाई मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जो क़ुरान ॿुध, तोखां हथ मथे खणी इहा गवाही छो वरतम? अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो आहे, अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। अल्लाह जो सुहिणो क़ुरान ॿुध। मुंहिंजे मिठड़े बेनियाज़ रब फरमायो, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, तव्हांजे ज़ुबानुनि जे मथां ताला हयां वेंदा, तव्हांजे ज़ुबानुनि खे बंदि कयो वेंदो, तव्हांखे ज़ुबान जा कुछण जी ताक़त कान मिलंदी। पोइ तव्हांजा हथड़ा गवाही ॾींदा, इहे तव्हांजा पेर गवाही ॾींदा। हथ चवंदा, ओ मुंहिंजा करीम रब, मूंखे हिन कम लाइ इस्तेमाल कयईं, मूंखे हिन कम जे लाइ इस्तेमाल कयईं। तव्हांजा पेर गवाही ॾींदा, मौला मां मजबूर हुयुसि, मूंखे हेॾे वठी वियो, मूंखे हेॾे वठी वियो। रब जो क़ुरान तो फरमाए, तव्हांजा हथ ऐं पेर गवाही ॾींदा,
पेरन सां पंधड़ो करे अल्लाह जे ज़िक्र जे महफ़िल में आया हो इहा पेर गवाही ॾींदा वरी हथड़ो मथे खणी चयव त कंहिं में बि उम्मीद कान्हे का पर मदीने वारे मीर मां उम्मीद लाथी कान्हे का क़यामत जे ॾिहाड़े ज़ुबान त बंदि हूंदी ये हथड़ा गवाही ॾींदा मौला बेशक तुंहिंजे बानड़े असांखे ॻोठ कटो हणन जे अंदर हथड़ा मथे खणी महबूब जे लाइ गवाही ॾियारी ही मौला असां इन जी गवाही था ॾियूं हथ मथे खणण मां फ़ाइदो आहे न सियासतदाननि लाइ के हथ मथे खणनि के अमीरनि लाइ मथे हथ खणनि पर ख़ुशि नसीब आहीं तूं जंहिं मुंहिंजे महबूब मदीने जे ताजदार जे लाइ हथड़ा मथे खयां ओ मुंहिंजा मिठड़ा भा याद रखी छॾजां दुनिया जे अंदर कामयाबी दुनिया ऐं दौलत में नाहे कामयाबी उन जे लाइ जंहिंखे मुंहिंजे अल्लाह पंहिंजे महबूब जे प्यार जो ज़रड़ो अता फरमायो आहे जंहिंखे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो मुझे बेनियाज़ रब नसीब कयो आहे कामयाब उहो शख्स आहे याद रखी छॾजां कंहिंजा बाग बंगला ॾिसी परेशान न थी जा कंहिंजा महल माड़ियूं ॾिसी परेशान न थी जा कंहिंजियूं वॾियूं गाॾियूं ॾिसी परेशान न थी जा बेशक इहे सभई अल्लाह जूं नेमतूं आहिनि पर उन सूरत में जो बंगुलनि में वेही करे तुंहिंजी दिल अल्लाह जो ज़िक्र कंदी हुजे इहो बंगलो तुंहिंजे लाइ ख़ुदा जी नेमत आहे गाॾीअ में हलंदे करे तुंहिंजी ज़ुबान मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ंदी हुजे इहा गाॾी बि तुंहिंजे लाइ नेमत आहे ज़मीन ते ज़मींदारी कंदे तुंहिंजे ज़ुबान ते ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो ज़िक्र हुजे इहा ज़मींदारी तुंहिंजे लाइ नेमत आहे कारोबार कंदे कंदे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा तोखे यादि हुजे ॿिए सां ठगी करण खां डिॼी ॿिए खां दोखो करण खां डिॼी जेकॾहिं तोखे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा इन्हनि सभिनी शयुनि में यादि आहे त पोइ यकीनन इहे सभई शयूं बि तुंहिंजे लाइ नेमत आहिनि पर जेकॾहिं इहे अल्लाह तोखे ॾिनियूं आहिनि ऐं ख़ुदा तुंहिंजे अंदर मां महबूब जी मुहबत ख़तमु करे छॾी आहे त पोइ अहिड़ी दुनिया दौलत खां लख दफ़ा ग़रीब मिसकीन भलो आहे जंहिंजे सीने में ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो प्यार मौजूद आहे याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन सहाबा जे ज़िंदगीअ ॾे निहार उन मुंहिंजे मदीने जे ताजदार जे ज़िंदगीअ ॾे निहार हिकिड़ो मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जो ग़ुलाम आहे मां जो दादलो बचड़ो आहे जबलनि में रहंदो आहे झंगलनि में रहंदो आहे अमीर बचड़ो आहे जीजल अमड़ जो अकेलो पुटड़ो आहे इएं कंहिं कम सांगे मदीने आयो आहे काॾे आयो आहे थोड़ो त ॻाल्हाए महबूब जे शहर पाक मदीने पाक में आयो आहे मुंहिंजा दोस्त आयो त कंहिं कम सांगे आहे पर जॾहिं यतीमनि जे यार ते निगाह पइजी वई उहो महबूब मदीने जो साईं जंहिं महबूब निगाह फरमाईंदो आहे उन खां अबो अम्मा दुनिया सॼी ईअं विसरी वेंदी आहे ॼणो हुन दुनिया कॾहिं ॾिठी कान हुई महबूबन करीमन जे पाक चेहरे ते निगाह पई दिलड़ीअ जो सौदो थी वियो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो दीवानो थी वियो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे कदमनि में आयो आहे मुंहिंजे महबूब ते कलमो पढ़ियो आहे मुंहिंजे महबूब ते ईमान आंदो आहे कुझु हिकिड़ो या अधु ॾींहुं गुज़रियो नेठि माउ जी यादि आई आहे मोटी जेॾी महिल ॻोठ ॾे थो वञे जी जल अमड़ ॾे थो वञे वेठो त पंहिंजे घर में आहे माउ मानी खणी थी अचे मगर मानी आॾो पई आहे खाइण ते दिलि नथी चवे ॾींहं जो बि फ़िक्र महबूबन जो राति जो बि फ़िक्र महबूबन जो माउ बि मुस्लमान कान्हे पीउ बि मुस्लमान कोन्हे
दिलीप त चवे थी त अबे अम्मा खे महबूब जी दावत ॾियां डिॼे थो नंढड़ो नौजवान नेठ न खाइण पीअण जे करे जॾहिं उहो बीमार थियो हकीमन ॾे खणी विया डॉक्टर ॾिसी चवनि हिन खे काई बीमारी कान्हे का हिन खे काई तकलीफ़ कान्हे का लेकिन कमज़ोर थींदो थो वञे हिकु राति मां थी चवे ओ मुंहिंजा बचड़ा मां तुंहिंजी जी जल मां हा मुंहिंजी अम्मा सची ॻाल्हि ॿुधा तुंहिंजे अंदर में तकलीफ़ कहिड़ी आहे हकीम तबीब चवनि था तोखे काई तकलीफ़ कान्हे का लेकिन जिस्म तुंहिंजो हर रोज़ ॻरंदो ऐं सड़ंदो थो वञे मां थी पुछां त ॿुझा बचड़ा ॿुधाए तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे जेॾी महिल बचड़े जे अखियुनि में लुड़क लड़ी आया जी जल अमड़ खे पंहिंजो हाल ॿुधाइण शुरू थो करे त कंहिं अल्लाह जे नेक बाने उन मंज़र खे आॾो ॾिसी करे हिकिड़ो शेर चयो तूं दुरूद पढ़ त मां तोखे उन आशिक जो शेर पढ़ी ॿुधायां दुरूद कोन पढ़ी यानी तूं हिते वेठो न ही न ॻाल्हि जेसिताईं सम्झंदे न तेसिताईं मां बि तोखे कोन छॾींदुसि मूंखे बि मज़ो न ईंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ॿुधंदे त उन बचड़े जॾहिं अमड़ मजबूर कयुसि त बचड़ा तोखे दवा बि नथी लॻे राज़ ॿुधाए अमड़ खे राज़ ॿुधाए थो उन पंहिंजे ज़ुबान में चयो कंहिं आशिक वरी शेर में बंदि कयो शेर पढ़ां छो त हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाको थी दुस मदीने घुमाए अचो छो त हर हर हकीमन ॾे मूंखे खणो छो त हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाको थी दुस मदीनो घुमाए अचो मुंहिंजे दर्दन जी बी का दवा कान आ मुंहिंजे दर्दन जी बी का दवा कान आ मूंखे आका जे दर ते पुॼाए अचो मां मदीने ॾे वेंदुसि कंदो रब धणी मूंखे उम्मीद अल्लाह में आ घणी मां मदीने ॾे वेंदुसि कंदो रब धणी मूंखे उम्मीद अल्लाह में आ घणी जेके हिन साल माण्हू मदीने वञन जेके हिन साल माण्हू मदीने वञन तन सां मुंहिंजो बि नालो लिखाए अचो छो त हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चो चो छो त हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाको थींदुसि मदीनो घुमाए अचो मां ग़ुलामी सदाई सजण जी ॾियां उन जे अंगण जी वेही बुहारी ॾियां
फ़कीर ग़ुलाम से रखी है मां सजण जे मां ग़ुलामी सदाई सजण जी दिया उन जे अंगणनि जी वेही बुहारी दिया खैर मुझो घुरो था अव्हां जे अगर खैर मुझो घुरो था अव्हां जे अगर मूंखे बस मदीने दे मूंखे लदाए हलो मुझे दर्दन जी बी का दवा कान आ मुझे दर्दन जी बी का दवा कान आ मूंखे आका जे दर ते लदाए हलो बीमार जे कॾहिं अमड़ जी जल जे आॾो महबूब मदीने वारे मीर जो दरड़े ते वञण जो सवाल थो करे गौर सां ॿुधजां फ़कीर हाणे आऊं बि पंहिंजे उन मौज में थो अचां ॾाढो थधड़ो थी मां चयो त भला कटोहड़नि फ़कीरनि सां हलऊं पर मदीने जे ॻाल्हि थियण खां पोइ थधो थियण कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे यादि रखी छॾिजां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा ज़ात आहे दुनिया मुझे मुस्तफ़ा सां प्यार कंदी आ दुनिया मुझे महबूब जे मथां जान कुर्बान कंदी आ दुनिया मुझे महबूब करीम जे मथां बचड़ा कुर्बान कंदी आ कन खोले ॿुध अॼु हे सजण साईं जो फ़कीर तो तोखे ॿुधाए ॿुध त मुंहिंजो मदीने जो मीर वरी कंहिंसां प्यार कंदो आ अबू बकर प्यार कयो सिद्दीक़ अकबर बणजी वियो उमर फारूक प्यार कयो फारूक आज़म बणजी वियो उस्मान प्यार कयो ज़िन्नुरैन बणजी वियो मौलाए कायनात प्यार कयो हैदर करार बणजी वियो उन्हनि सभिनी मुझे मुस्तफ़ा सां प्यार कयो आ महबूब जे ख़िदमत में गुज़ारियो आ महबूब जे कदमनि में गुज़ारियो आ महबूब तां जान कुर्बान कई आ महबूब तां बचड़ा कुर्बान कया महबूब तां मिल्कियतूं कुर्बान करे छॾियूं लेकिन तवज्जह कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकु अहिड़ा जवान बि दुनिया में आया जेके मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरबार में आया बि कोन्हनि के मगर मुंहिंजो मुस्तफ़ा उन्हनि खे यादि करे अॼु थधड़ा साह भरे रहियो आ उहे केरहन खुश नसीब ओ नौजवान गौर कर इन हिकड़े मौज़ूअ ते तुंहिंजो टाइम पूरो थी वेंदो इन मौज़ूअ खे दिल चवे थी खोले बयान कयां उहो खुश नसीब केर आ जंहिंखे मुंहिंजो मदीने जो ताजदार यादि थो फरमाए चओ त उहो ॿियो कोई खुश नसीब नाहे उहो खुश नसीब उहो आ जेको वेठो त पंहिंजे ॻोठ में आ वेठो त पंहिंजे घरड़े में आ कम त पंहिंजे घरड़े में पियो करे पर मुंहिंजो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पाक पहिराण मुबारक जा बटण खोले उन पंहिंजे आशिक जे वतन ॾे निहारे पंहिंजे जलीलुल क़द्र सहाबा खे हुज़ूर फरमायो तमाम मुस्तफ़ा के अॼु हिन तरफ़ खां रहमानो रहीम जे प्यार जी खुशबू अची रही आ अज़ीज़ाने मन इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात फरमाए रहियो आ कंहिंखे फरमाए रहियो आ जो सिद्दीक़ अकबर खे उमर फारूक खे उस्मान ज़िन्नुरैन खे अलीउल मुर्तज़ा खे तलहा ज़ुबैर खे बिलाल जहिड़े जवान खे तमाम सहाबा जे साम्हूं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा
काॾे मुहड़ कई चो यमन जे मुल्क ॾे मुहड़ करे मुझे मुस्तफ़ा फरमायो ओ मां मुस्तफ़ा जा आशिक हो ओ मां मुस्तफ़ा जे मथां जानियूं कुर्बान करण वारो अॼु मां मुस्तफ़ा खे यमन मां अल्लाह जे कुर्ब जी खुशबू अची रही आ सहाबा जे अंदर में जुस्तजू वधंदी आ अर्ज़ कंदा आहिनि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको यमन में वेही करे मुझे महबूब ताईं पंहिंजे इश्क जी खुशबू पहुचाए रहियो आ मुंहिंजा मुस्तफ़ा सलमान फारस मां अची वियो बिलाल हबश मां अची वियो सुहैब रूम मां अची वियो ओ मुंहिंजा महबूब यमन त परे कोन्हे जेको उते वेही कुर्ब जूं खुशबू थो पहुचाए महबूब दरबार में छो नथो अचे ओ मुस्लमान गौर कर उहो कॾहिं बि मुंहिंजे आका जे हुजूर में हाज़िर बि कोन थियो हुजूर जे दरबार में हिननि अखिड़ियुनि सां दीदार बि कोन कये हिननि हथड़नि सां महबूब जे हथड़नि में हथड़ो बि न मिलाए महबूब जा ज़ाहिरी जिस्म मुबारक जा हथड़ा भी कोन चुमे वेठो त पंहिंजे घर आ अॼु मदीने जो मीर उन ला फरमाए रहियो आ घर इन करे वेठो आ जो हू पंहिंजे जीजल अमड़ जी खिदमत करे रहियो आ ए नौजवान गौर कर हुजूर जा सहाबा हुजूर जे आॾो लेकिन ओ जवान वेठो पंहिंजे घर में आ मुल्क मदीनो नाहे मुल्क भी उन जो यमन आ वेठो यमन जे शहर में आ मगर मुझो मदीने जो ताजदार उन पंहिंजे आशिक सादिक खे याद करे रहियो आ मुझो हबीब याद करे रहियो आ याद भी कीअं करे रहियो आ उन जो नालो वठी मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो रहमानो रहीम जे प्यार जी खुशबू अची रही आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा सहाबा जे अकीदे दे निहार जरा सहाबा जे मोहब्बत दे निहार जरा सहाबा जे सोच दे निहार महबूबन करीमन जे गुलामन के खबर आ त मुझो महबूब मुस्तफ़ा जमीन आसमान जा तमाम राज जाणदो आ सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यमन में वेठो आ छो वेठो आ मुझे महबूब फरमायो जीजल अमड़ जे खिदमत में वेठो आ मां पंहिंजे अमड़ जी खिदमत करे रहियो आ गोठ वारन जूं ॾाचिड़ियूं चारींदो आ हाल उन जो ग़रीबी आ कपड़ा उन जा मेरा हन जिस्म उन जो कमज़ोर आ मथड़े के सींध भी कॾहिं कॾहिं कढंदो आ हाल उन जो एतिरो ग़रीबी आ जो मिट माइट करण ला तयार नाहिन दोस्त दोस्त करण ला तयार नाहिन को बिरादर जो माण्हू रिश्तो ॾियण ला तयार नाहे गॾु खाराइण ऐं खाइण ला तयार नाहे केर थो ॿुधाए चो मदीने जो ताजदार कंहिंखे थो ॿुधाए चो पंहिंजे सहाबा खे मुझे मुस्तफ़ा फरमायो इन हाल जे बावजूद एतिरो त अल्लाह खे प्यारो आ जो जॾहिं भी उहो हथड़ा खणंदो आ त मुंहिंजो रब उन जा हथड़ा कॾहिं भी रद्द कोन फरमाईंदो आ वेठो काथे आ पंहिंजे ॻोठ ॻाल्हि काथे वेठो आ वेठो पंहिंजे ॻोठ आ जंग में भी कोन आयो आ हुजूर जे खिदमत में भी कोन आयो आ का कुर्बानी भी कान ॾिनी थई बचड़ा भी कुर्बान कोन कया थई दौलत भी कुर्बान कान कई थई पर पोइ बि मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा याद करे रहियो आ उते ॻोठ कम कहिड़ो करे रहियो आ चो जीजल अमड़ जी खिदमत करे रहियो आ कहिड़ो कम करे रहियो जवाब ॾे जीजल अमड़ जी खिदमत करे रहियो आ छो त मां कुराड़ी आ कुराड़ी मां जी खिदमत करे रहियो आ खिदमत जीजल जी करे रहियो आ पर दिल मुझे महबूब मुस्तफ़ा खे ॾियो वेठो आ खिदमत अमड़ जी दिल मुझे महबूब जे दरबार में पो मुझो महबूब मुस्तफ़ा उनखे याद कयो आ या भुलायो आ जवाब ॾे याद रखजा नौजवान
हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था हज ते सुनो मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैह वञी रहियो आहे। मालिक बिन दीनार जॾहिं हज ते पहुता पाण फरमाइन था हज जा तमाम फराइज़ पूरा करे जेॾी महिल फारिग थियासीं हाणे वापस मोटण जी तैयारी मुकम्मिल थी वई आहे। आखिरी रात मक्के पाक जे हरम में वेठो हां सुणे मालिक बिन दीनार फरमायो अचे रुनम रोई रोई छो त आखिरी रात जेका आखिरी मोकलाणी हूंदी आहे उहा काबे जी हुजे या गुंबज़ खज़रा जी हुजे जेके मोकलाणी करे आया हूंदा उन्हनि खां पुछी ॾिस त मक्को ऐं मदीनो कीअं छॾिबो आहे। ओ मुझा दोस्त अजीज खुदा तोखे मक्को मदीनो नसीब करे बाद में तोखे ख़बर पवंदी त महबूब ॾे वञण कीअं ऐं महबूब जे दर तां मोटण छाखे चइबो आहे। सुणे मालिक बिन दीनार सॼी राति अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारण जे लाइ काबतुल्लाह जे साम्हूं खुदा जो ज़िक्र कंदे कंदे फरमाइनि था जीअं जो अख अख सां लॻे। पाण फरमाइनि था हिकिड़ो फ़रिश्तो मुंहिंजे सेरां धीअ खां हिकिड़ो फ़रिश्तो मुझे पेरां धीअ खां ॿई हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था हिक ॿिए खां सवाल कनि था। हिक फ़रिश्ते ॿिए खां पुछो ॾे ख़बर केतिरनि माण्हुनि जो हज क़बूल आहे। जवाब थो ॾे ॿियो फ़रिश्तो अल्लाह ताला सभिनी जो हज क़बूल कयो आहे मगर हिकिड़ो अहिड़ो शख़्स आहे जंहिं हज बि कयो आहे मगर रब उन जो हज क़बूल कोन कयो आहे। केर तो फरमाए चो मालिक बिन दीनार केर तो फरमाए ॻाल्हाए अल्लाह जो सालिह बानो पाण फरमाइन था अख खुली वई ज़ारो कतार रोअण शुरू करे थो छाजे लाइ थो रोए। पाण फरमाइन था त मुंहिंजे दिल में ख़्याल आयो मतां उहो हिकिड़ो मां हुजां मतां उहो हिकिड़ो ॻाल्हि ॻाल्हि मुस्लमान तो असां में जेकॾहिं का भली ॻाल्हि थींदी आहे त चवंदा आहियूं असां पर जेका बुरी ॻाल्हि त ॿिए ॾांहुं सम्झंदा आहियूं फलाणो हूंदो कॾहिं पंहिंजे मथां बि चीचड़ी पाण खणंदो कर मुस्लमान। सुणे मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैह ॻोठ वञण जो इरादो तर्क करे छॾियो सॼो ॾींहुं काबे जे सहन में ज़ारो कतार रोई रहियो आहे। साथियुनि चयो सुहिणा हलण जो प्रोग्राम पाण फरमाइनि था असां नथा हलूं तव्हां वञो त भली वञो। सॼो ॾींहुं रोंदे गुज़रियो आहे वरी जॾहिं राति थी रोंदे रोंदे मालिक बिन दीनार खे जेॾी महिल निंड आई आहे वरी ॿई मलाइक साम्हूं हिकिड़ो सेरां धीअ खां हिकिड़ो पेरां धीअ खां जॾहिं हिक ॿिए सां वरी साॻिया सवाल जवाब कयूं सुणे मालिक बिन दीनार फरमायो मां अर्ज़ कयो त ॾियो ख़बर केर आहे जंहिंजो हज क़बूल न थियो आहे छा उहो मां आहियां। उन्हनि जवाब ॾिनो ऐं अल्लाह जा बाना तू उहो नहीं लेकिन उहो ॿियो शख़्स आहे जेको फलाणी कुंड में वेठो आहे उते वेठो आहे आयो बि हज ते आहे मगर अल्लाह उन जो हज क़बूल कोन कयो आहे। मालिक बिन दीनार फरमाइनि था जेॾी महिल उन फ़रिश्तनि हीअं जो आङुर खईं मूं निहारियो त हिकिड़ी बाह बि उन जी कटी पई आहे। पाण फरमाइनि था उथी पियुसि उनखे ॻोल्हींदो वञा उहो बाह कटियल जवान ज़ारो कतार चीखूं भरे रोई रहियो आहे अल्लाह खे सॾड़ो करे रहियो आहे ओ मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ फरमा ओ मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ फरमा। मालिक बिन दीनार फरमायो जॾहिं उन जो हज बि मुकमिल थी वियो क़बूल न थियो आहे काबे जे साम्हूं चीखूं करे रोई रहियो आहे जेॾी महिल भर में वेठो सांस मूं ॾे निहारे चवे थो ओ मालिक बिन दीनार ॾे ख़बर मूंखां छा पुछण आयो हई। तवजह कजा याने एतिरो अल्लाह जे कुर्ब में भी पहुतला जो नखे खबर पई आ त मुझे भर में केर आयो आ मगर पो बि हज कबूल कोन थियो आ। मालिक बिन दीनार फरमाइन था हैरत मां निहारे चयोमांस
अजनबी हुअण जे नाते सां मूंखे सुञाणे बि रहियो आ, तोखे ख़बर आ त तुंहिंजो हज क़बूल कोन थियो आ, त चीखूं भरे रोए चवे थो ओ मालिक बिन दीनार, बेशक मुंहिंजो हज क़बूल कोन थियो आ, ख़ुदा जे वास्ते मूंखे ॾस ॾे त मां यार खे कीअं परचायां। मालिक बिन दीनार फरमाइनि था पुछो मांस त ॾे ख़बर ॻाल्हि कहिड़ी आ, घणा दफ़ा हज ते आयो आहीं? जवाब थो ॾे अॼु 10 दफ़ो हज ते आयो आं, हर दफ़े हज करे बस कंदो हां, चवंदो हां लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, जवाब मिलंदो आ ला लब्बैक उखरुज, निकिरी वञ मुंहिंजे दर तां, मगर निकिरंदो कोन हां, ज़ारो कतार रोई इते पियो हूंदो हां, वरी ॿिए साल जो इंतज़ार कंदो हां, अॼु 10 हज कयो थम मगर 10 हज बि कबूल कोन थियो आ। ओ मालिक बिन दीनार मूंखे राणो रिझाए दे। मालिक बिन दीनार फरमाइनि था हुन जी आहुज़ारी ॿुधंदे मुंहिंजे मथां सख़्तो तारी थियो, चयोमांसि ॾे ख़बर कहिड़ो अमल कयो थई जंहिंजे करे मुंहिंजे रब हेॾी महिरबानी बि कई थई पर तुंहिंजो हज कबूल नथो थिए। जवाब थो ॾे बाबे जो दादलो पुटड़ो हुयुसि, अबो दुनिया मां हलियो वयो, मिल्कियत घणी हुई, वॾेर को ॿार हुयुसि, चवण वारो केरु कोन हुयो, रमज़ानुल मुबारक जो महीनो हुयो, दोस्तन सां गॾु शराब पी करे नशे जे हालत में जॾहिं ॿाहिरों आयुसि, मुंहिंजी जीजल अम्मा क़ुरान करीम जी तिलावत करे रही हुई ऐं मुंहिंजी भेण बि क़ुरान करीम जी तिलावत करे रही हुई। मां बदनसीब शख्स नशे जे हालत में पंहिंजी भेण खे चयो त छोकिरियूं थी मानी ॾे, मुंहिंजे अम्मा मूंखे बाह खां वठी उछलाए चयो ओ बदनसीब पाण त रोज़ा नथो रखी मगर पंहिंजे भेण रोज़ेदार जो क़द्र बि नथो करी, अमड़ जो मुंहिंजे बाह खे उछलायो त मूं देर ई कान कई, उहा बाह वराए मूं अमड़ खे जो मुंह में हई, मुंहिंजे हथ में मुंडी हुई, उन मुंडी लॻण सां मुंहिंजे जीजल अमड़ जे अखि जो तारो फिसी पियो, उन अखि मां रत वही हलियो आयो, मुंहिंजे अमड़ जे अखि जो नूर ख़त्म थी वियो। जीअं जो मां होश में आयुसि उन ॾींहं खां वठी करे जीजल अमड़ जे आॾो रोई रोई हीणो हाल कयो थम। अमड़ चवे थी मुआफ़ कान कंदी सही, हे बाह मूं पंहिंजी पाड़ो जीजल जे साम्हूं कटी, ओ मुंहिंजी अम्मा जेको हथड़ो मूं तुंहिंजे मथां खयो आ, इहा बाह मूंखे छा कंदी? ऐ मालिक बिन दीनार इहा बाह बि मूं पाड़ो कटे अमड़ जे आॾो रखी, पर मुंहिंजी जीजल मां मूंखे मुआफ़ नथी करे। हे 10 हजा वठी बि अमड़ खे गॾु आयो हा, मुंहिंजी अम्मा बि मौजूद आ, मगर 10 हजा रब जे तरफ़ खां ऐलान थो थिए जेसी तुंहिंजी अमड़ राज़ी न थींदी मां ख़ुदा तुंहिंजो हज क़बूल कोन कंदुसि। ओ नौजवान, ओ जीजल अमड़ खे नाराज़ करण वारा, ओ पंहिंजे जीजल अमड़ जे साम्हूं थियण वारा, ओ पंहिंजे जीजल अमड़ जे आॾो मुंह में ॾेई ॻाल्हाइण वारा, ख़बरदार थी जा। अल्लाह ताला जे दरबार में कतनो बानो अल्लाह खे कोन वणंदो आ जेको पंहिंजे बाबा ऐं जीजल अमड़ जो अदब कोन कंदो आ, जेको अबे ऐं अम्मा जे साम्हूं थींदो आ, मौलवी हुजे, हाफिज हुजे, कारी हुजे, पीर हुजे, फ़कीर हुजे, मुंहिंजो अल्लाह उन जी काई इबादत क़बूल कोन कंदो आ। मालिक बिन दीनार सुणे फरमायो, मां उन खां पुछो तुंहिंजी अमड़ काथे आ? चई मूं सां गॾु हज ते आई आ। सुणे मालिक बिन दीनार फरमायो, मां वञी उन जे अमड़ जाॾो रोई चयोमांसि ओ अल्लाह जी बानी, अॼु तुंहिंजे दरबार में इमाम हसन ऐं हुसैन जो वास्तो खणी आयो हां, हसनैन करीमैन जे सदके पंहिंजे बचड़े खे मुआफ़ कर, जेसिताईं तूं मुआफ़ न कंदी अल्लाह उन खे मुआफ़ न कंदो। मूंॾे निहारे चई ॾे ख़बर अजनबी ॾे ख़बर, तोखे कंहिं ॿुधायो आ त मुंहिंजो बचड़ो मुंहिंजो ॾोही आ,
जवाब दिनो त मूंखे उन करीम रब जे मेहरबानीअ सां ख़बर पई आ जंहिं रब मूंखे हज ते घुरायो आ तुंहिंजे पुट जो 10हों हज क़बूल कोन थियो आ। मावा केॾी बि कावड़ियल हुई जेॾी महिल ख़बर पई त अजनबी थो चवे त तुंहिंजे बच्चे जो 10हों हज क़बूल नाहे, मां निहारे चवे थी ऐं अल्लाह जा बाना मां अल्लाह जे दरबार में हथड़ा थी खणा। ओ मुंहिंजा करीम रब मूं पंहिंजे बचड़े खे मुआफ़ करे छॾियो, मौला तूं बि उनखे मुआफ़ फरमा ऐं मुंहिंजे बचड़े जा 10 ई हज पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमा। मां देर इहा थी 10 हज कयईं, काबे जा तवाफ कयईं, मदीने वारे मीर जे दरबार जी हाज़िरी ॾिनई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ माफ़ी कान मिली, न मदीने वारे मीर जे दर ते मिली, न काबतुल्लाह जे दर ते मिली। माफ़ी वरी बि मिली त चओ जी जल अमड़ जे कदमनि में मिली। जॾहिं जी जल अमड़ राज़ी थी करे माफ़ी ॾिनी पोइ मुंहिंजो ख़ुदा बि राज़ी थी वियो त मदीने जो ताजदार भी राज़ी थी वियो। ए नौजवान याद रखी छॾजां, अब्बे ऐं अम्मा खे नाराज़ न कजां, छो त जनता अब्बो ऐं अम्मा नाराज़ थी विया। अल्लाह जे दरबार में उन्हनि जी काई इबादत कॾहिं बि क़बूल कान थींदी आ। ख़ुदा ऐं मुस्तफ़ा उन्हनि सां राज़ी थींदो आ जन सां जी जल अमड़ न रुगी राज़ी हूंदी आ, पर जी जल अमड़ जन ला दुआऊं घुरंदी आ। एतिरो त मुंहिंजो महबूब मदीने जो मीर उन्हनि ते राज़ी थींदो आ जो अॼु सुहिणे उमर फारूक खे ऐं सुहिणे अली मुर्तज़ा शेर ख़ुदा खे मुंहिंजो मदीने जो मीर थो फरमाए, अदा अली जी मुंहिंजा आका ऐं उमर जी मुंहिंजा दिलबर, मां मुस्तफ़ा जो ही कुर्तो खणी उन उवैस ॾे वञिजो, उनखे मां मुस्तफ़ा जा सलाम बि ॾिजो ऐं उनखे न्यापो ॾिजो त मां मुस्तफ़ा जे गुनहगार उम्मत जे बख़्शिश जे लाइ अल्लाह जे दरबार में दुआ घुरे। अंदाज़ो लगा केर थो मोकिले, चो इमामुल अंबिया। केर थो मोकिले, इमामुल अंबिया। कंहिंखे थो मोकिले, चो पंहिंजे सहाबा खे। कंहिंखे थो मोकिले, हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा खे हुक्म फरमाए, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़यामत ताईं अचण वारी उम्मत खे, अचण वारी इंसान ज़ात खे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा न्यापो ॾिनो आ त यादि रखी छॾियो, अल्लाह वारनि जे ख़िदमत में जेको वेंदो आ रब उनखे कॾहिं बि ख़ाली कोन मोटाईंदो आ। हालांकि सहाबी जो मक़ाम लखे करोड़े वली गॾजन सहाबी जे बराबर नथा थी सघन, लेकिन हे सहाबी भी सहाबिया, जलीलुल क़द्र सहाबिया, उमर फारूक जहिड़ो जवान, सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जहिड़ा जवान, ॿई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे निगाह जो कमाल निहार। जंहिं सुहिणे उमर फारूक खे फरमायो, सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जे दौर खां बाद में जॾहिं खिलाफ़त उमर सुहिणे जो दौर आयो आ, हज जो मौक़ो आ, अमीर उमर हज जे मौक़े ते ऐलान थो करे, ओ यमन जा रहवासियो, यमन मां हज ते केर आयो आ? यमन जा माण्हू थी बीठा। पाण फरमायो करन कबीले वाला केड़ा हन, ॿिया वेही रहो, करन कबीले वारा उथी बीठा। वरी सुणे अमीर उमर फरमायो त ॾियो ख़बर तव्हां मां उवैस कंहिंजो नालो आ? त उन करन कबीले जे माण्हुनि चयो, या अमीरुल मुमिनीन, उवैस असां में त कोई कोन्हे, मगर हिकिड़ो असांजो छोकिरो उवैस नाले ज़रूर आहे, पर उहो त चरियो आ, उहो त दिमाग़ सही नाहे उनजो, उहो त ॾाचूं चारींदो आ, असां त उनखे गॾु बि वेहण कोन ॾींदा आहियूं, असां त उनखे मानी बि पाण सां गॾु कोन खाराईंदा आहियूं, कपिड़ा मेरड़ा अथसि मथे खे फणी बि कोन ॾींदो आ। हो उन जा ऐब ज़ाहिर करण लॻा। सुहिणो अमीर उमर ज़ारो कतार रोई करे सदक़त या रसूलुल्लाह जा नारा हणण लॻो।
अजीज़न मल अमीर उमर सुणे जॾहिं उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी पाण फरमायो ॾियो ख़बर काथे आ ख़बर पई त जबलनि जे फलाणे इलाइक़े में ॾाचूं चारे रहियो आ मुस्लमान गौर कर अमीर उमर सुणो ऐं अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जहिड़ो जवान मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो पाक कुर्तो खणी कंहिं ॾे विया जो उवैस करनीअ ॾे जॾहिं पहुता ॾिठऊं त झंगल में उवैस निमाज़ पढ़ी रहियो आ उन जे ॾाचिन जी निगरानी अल्लाह जा मलाइक करे रहिया आहिनि याद रखी छॾ औलिया अल्लाह खे तो असां सम्झो कोन्हे को औलिया अल्लाह जे हिकमतुनि खे तो असां कोन सम्झो आ औलिया अल्लाह जे राज़नि खे तो असां कोन सम्झो आ हिकिड़ो फ़क़ीर निकितो पंहिंजे मुर्शिद करीम सां मिलण जे लाइ दिल में ख्याल कई घणो टाइम थी वियो आ यार जो दीदार कोन थियो आ मुर्शिदन करीमन सां मिलण थो अचे जॾहिं ॻोठ पहुतो ख़बर पई त सुहिणा मुर्शिद करीम पंहिंजे बालड़े खे काहे झंगल में विया आहिनि ॿकिरड़नि खे काहे झंगल में विया आहिनि जीअं जो मुरीद झंग में पहुतो ॾिसे त मुंहिंजो मुर्शिद करीम निमाज़ पढ़ी रहियो आ ऐं ॿकिरनि खे वरी शींहं ऐं भगड़ चारे रहिया आहिनि काॾे ॿकिरियूं काॾे भगड़ काॾे ॿकिरियूं काॾे शेर जॾहिं मुर्शिदन करीमन निमाज़ मां फरागत हासिल कई अर्ज़ तो करे त सुहिणा ॿकिरियूं ऐं भगड़ जो कॾहिं पाण में ठाहो थियो आ ओ अल्लाह जो कामिल वली पंहिंजा नेण मथे करे थो चवे जॾहिं गिन गुनहगार जे नफ़्स जे मथां कदम आयो आ जॾहिं मुंहिंजे नफ़्स मुंहिंजी ॻाल्हि मञी आ जॾहिं करीम रब जो कुर्ब नसीब थियो आ त सॼी दुनिया मूंसां ऐं मुंहिंजे हर शइ सां ठाह करे छॾियो आ याद रखी छॾ मुस्लमान अल्लाह जे कामिल वलीअनि ॾे जेके विखूं खणी थो इहे विखूं तुंहिंजो कम वारियूं आहिनि छो त मदीने जे ताजदार सुणे अमीर उमर ऐं शेर ख़ुदा जहिड़े जुहान खे मोकिले करे तो असांखे रस्तो ॾिनो आहे त औलिया अल्लाह ॾे पंधड़ो करे वञणु वञी उन्हनि खां दुआऊं घुरणु उन्हनि ॾे पंधड़ो करणु सहाबा जी सुन्नत आहे दुआउनि जे लाइ पैगाम खणी वञण बि मुंहिंजे महबूब जे आशिकनि जी सुन्नत आहे अज़ीज़न मल जॾहिं अमीर उमर ऐं शेर ख़ुदा पहुता उन मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे प्यारे सहाबीअ छा कयो आशिक छा कयो सुणे उवैस करनीअ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो कुर्तो मुबारक वठी करे पंहिंजे छातीअ सां लातो आहे ज़ारो कतार रोई करे अल्लाह जे दरबार में जॾहिं दुआऊं थो घुरे ग़ैबी आवाज़ तो अचे ऐ उवैस अल्लाह 70,000 उम्मती महबूब जा मुआफ़ करे छॾिया बख़्शे छॾियो 70,000 खे मगर उवैस अञा बि रोअण नथो छॾे चवे तो मुंहिंजा करीम रब मुंहिंजे महबूब जे उम्मत खे अञा मुआफ़ फरमाए एतिरे ताईं जो अल्लाह जे तरफ़ा खां निदा ईंदी आहे ग़ैबी महिरबानी थींदी आहे ऐ उवैस उन वक़्त में रबी कबीले जूं वॾियूं ॿकिरियूं वॾनि वारनि सां मशहूर हुयूं मज़र कबीले जूं ॿकिरियूं मशहूर हुयूं हुकुम थो थिए ऐ उवैस रबी कबीले ऐं मज़र कबीले जे ॿकिरियुनि जे पुठिन ते जेतिरा वार आहिनि अॼु अल्लाह जे ज़ात तुंहिंजे दुआ जे करे महबूब जे पाक जुबे मुबारक जे करे हुज़ूर जा एतिरा उम्मती मुआफ़ करे छॾिया जेतिरियूं रबिया ऐं मज़र कबीले जे पुठिन ते वार आहिनि एतिरा जो महबूब जा उम्मती मुआफ़ थी विया मुआफ़ी ॾियण वारो केरु आहे ॻाल्हाए ॻाल्हाए केरु आहे मुआफ़ी ॾियण वारो अल्लाह आहे बख़्शण वारो अल्लाह आहे पर कंहिंजे करे मुआफ़ कंदो आहे चओ मदीने वारे साईं जे करे कंहिंजे करे मुआफ़ कंदो आहे मदीने वारे साईं जे करे उवैस जे हथ में कहिड़ी शइ चओ मुंहिंजे मुस्तफ़ा जो पाक कुर्तो मुबारक हुयो दोस्त अज़ीज़ अल्लाह जे सुहिणे क़ुरान करीम ॾे निगाह कंदे बेनियाज़ रब जो क़ुरान करीम तोखे गवाही ॾेई ॿुधाए रहियो आहे वलौ अन्नहुम इज़्ज़लमू
अनफुसहुम जाऊक। मुझे सोने करीम रब फरमायो जॾहिं तव्हां पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्मनि जी इंतहा करे छॾियो, जॾहिं तव्हां गुनाहनि जा अंबार करे छॾियो, त मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा पंहिंजे ग़ुलामनि खे चयो त हे गुनाहनि जा भरियूं अंबार खणी करे तो महबूब जे दरड़े ते हलिया अचनि। महबूब तुंहिंजे दरड़े ते अची करे फस्तग़फिरुल्लाह, पोइ मां अल्लाह खां माफ़ी घुरनि। मुसलमान ओ कटोहड़ फ़कीर ज़रा गौर कर इन ॻाल्हि जे मथां। ॾोह बि ख़ुदा जा कयूं, ख़ुदा जिते किथे हाज़ुर नाज़िर आ, मगर मुंहिंजो अल्लाह तो फरमाए ॾोह बख़्शिराइण जे लाइ मुंहिंजा महबूब तुंहिंजे दरवाज़े ते हलिया अचनि। मौला ॾोह तुंहिंजा कयूं, बख़्शण वारो तूं आ, मुआफ़ी बि तोखां घुरूं, दरे मुस्तफ़ा ते छो। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए मुंहिंजा बाना मां अल्लाह बेनियाज़ हां, तुंहिंजे रुअण जी मूंखे परवाह कान्हे, तुंहिंजे दाहुन जी मूंखे परवाह कान्हे, तुंहिंजे ओछंगारुनि जी मूंखे परवाह कान्हे, छो त मां ख़ुदा बेनियाज़ हां। जी जल अमड़ जे हंज मां मुरकदड़ बचड़ो खसे छॾींदो हां, मां ख़ुदा बेनियाज़ हां। भाव खां भाव छिनी छॾींदो हां, मां ख़ुदा बेनियाज़ हां। दोस्त खां दोस्त अलॻि करे छॾींदो हां, मां ख़ुदा बेनियाज़ हां। मूंखे कंहिंजी बि परवाह कान्हे। रब तो फरमाए इन करे महबूब जो ॾस थो ॾियईं जो मुंहिंजो मुस्तफ़ा बेनियाज़ नाहे, पर मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे ग़ुलामनि सां प्यार कंदो आहे। केॾो बि तूं रोई थो रड़ी थो, मां अल्लाह क़बूल न कयां मुंहिंजी मर्ज़ी आ, पर जे मुंहिंजे महबूब जे दरबार ते रुगी अखिड़ियुनि खे आलो कंदे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पंहिंजे ग़ुलामनि जे अखियुनि में ॻोढ़ा बर्दाश्त करे कोन सघंदो आ। याद रख मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन हद ताईं जो जेॾी महिल सलमान फारस खां पहुचण खां बाद में जॾहिं मुंहिंजा दोस्त उन जूं सभई ॻाल्हियूं पूरियूं थी वयूं, जॾहिं आख़िरी शर्त उनखे उन जे मालिक बाग़ वारे ॾिनो त तोखे छॾींदुसि उन सूरत में जॾहिं मूंखे नओं बाग़ हणी ॾींदे, नओं बाग़ तयार करे ॾींदे, जॾहिं नओं बाग़ फर करे बीहंदो उन जो मेवो खाईंदुसि, पोइ छॾींदो मैं। अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो ग़ुलाम सलमान अचे त महबूब जे दरड़े ते थो पियो, ज़ारो कतार रोंदो थो अचे। उन जे दिल में ख़्याल आयो मां त पल बि पुनल खां परे नथो गुज़ारे सघां, मुंहिंजे मालिक जो शर्त आ त नओं बाग़ हण, नओं बाग़ तयार करे, जॾहिं फर करे त पोइ छॾींदो मैं। अलाए केतिरा साल लॻंदा, इन ॾुख में परेशानीअ में रोंदो अचे थो। दरे मुस्तफ़ा ते आयो आ, कुंडड़ीअ में रोई वेही रहियो आ। होॾो मुंहिंजे महबूब रहमतल लिल आलमीन जे रहमत खे दरिया खे जोश आयो। मुंहिंजो मुस्तफ़ा तो फ़ैफ़ सलमान इन कंधड़े खे हेठि करे रोअण वारा, कंधड़ो बि मथे कर ॻोड़ा बि उग, ॿुधाए मां मुस्तफ़ा छा थो कहिड़ो तुंहिंजे मालिक तोखे हुकुम ॾिनो आ त मां मुस्तफ़ा तुंहिंजी उहा ॻाल्हि पूरी कयां। सलमान तो चवे या रसूल अल्लाह, मालिक हुकुम कयो आ नओं बाग़ हणी ॾे, नओं बाग़ तयार करे ॾे, नओं बाग़ तयार थी माल झले त पोइ तोखे छॾियां। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो सलमान परेशान थियण जी ॻाल्हि कान्हे। सुहिणे अलीअ खे फरमायो अदा अली जी मुंहिंजा आका वञ ॿाहिरि मदीने मां खखड़ियूं पुराणियूं हथ करे आ। सोणो अली वञे त खखड़ियूं बि कोन थियूं मिलनि, उहे थियूं मिलनि जेके सड़ियल सड़ियल हन। या रसूल अल्लाह सड़ियल गुठलियूं आयूं आहिनि। हबीबन फरमायो सोणा अली खणी आ, हथ तो अलीअ जो हुजे, इरादो मां मुस्तफ़ा जो हुजे। सहाबी अॻियों खॾड़ूं खणंदा वञनि, महबूब दिलबर अलीअ खां वठंदा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहे खखड़ियूं रख
रखंदा अॻिते हलंदा वञनि पुठियां उहे खखड़ियूं तयार थी करे माल झले बीहनि मालिक पोयां ॾिसंदो वञे महबूबन हणी बस कयो पोयां बाग़ तयार थियो मालिक निहारे चयो मुस्तफ़ा हे सलमान भी तुझो हे बाग़ भी तुझो मां भी बचड़न सूदो तुझो महबूब कबूल कयो। मुसलमान मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम मुझे आका खां पंहिंजे गुलामन जे अखियुनि जो ॻोढ़ो बि बर्दाश्त कोन थींदो आहे पर तूं महबूब खे यादि करे वहाए त सही न ईमानदारीअ सां जवाब ॾिजां ईमानदारीअ सां सच्चाईअ सां मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं दुनिया ते आया अम्मा आमिना छा फरमायो त मूं ॾिठो त मुंहिंजो करीम आका पंहिंजी पाक पेशानी सजदे में रखी ही या कान रखी जवाब ॾे ॻाल्हाए जवाब ॾे मुसलमान जे न थई ख़बर त पोइ ॿुध मुंहिंजे हबीब दुनिया ते अचण सां पेशानी सजदे में रखी सुबहान रब्बियल आला न पर चई या रब हबली उम्मती मौला मुझे उम्मत के मुआफ़ फरमा। मुसलमान गौर कर मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमीन ते जलवे अफरोज थिया पहुचण सां तो असां गुनहगारन खे याद कयो गौर कर मुसलमान हजरत फैयाज बिन अब्बास रदी अल्लाह तआला अन्हु मुझे करीम मुस्तफ़ा जो सगो सहोटरा फरमाइन था त जंहिं वक्त में मां पंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के पंहिंजे पाक हथड़न सा महबूबन करीमन के मजार मुबारक में लाहे बस कयो आ हजरत फैयाज बिन अब्बास फरमाइन था जिया जो मां सिधो थिस दिल में ख्याल आयो हिकड़ो दफो वरी दीदार करे वठा वरी जो हेठ निहारिया त मुझे मुस्तफ़ा करीम जा लबड़ा हिली रहा हन ये महसूस कयुम त मुझे करीम आका जे लबड़न मां कुछ आवाज अची रहो आ फरमाए तो मुखे करीम रब जे इज्जत जलाल जो कसम जी जो कनड़ो हेठ कया त मुझे मुस्तफ़ा करीम जे लबड़न मां आवाज अची रहो आ रब हबली उम्मती या रब हबली उम्मती ओ मुझा मौला मुझे उम्मत के मुआफ कर मौला मुझे उम्मत के मुआफ कर। ओ बेवफा मुसलमान हुजूर फर्श ते आया तुझे ला दुआ हुजूर फर्श जे अंदर आया तुझे ला दुआ पर मुझा मदीने जा ताजदार जॾहिं अर्शन खां मथे वया उते भी मुझे मुस्तफ़ा दुआ घुरिया त कंहिंजे ला चो तो गुनहगार उम्मत जे मेराज ला दुआ घुरिया महबूब तोखे किथे भी कोन विसारियो आ ऐं मुसलमान पंहिंजे दिल खां पुछ त 24 कलाकनि जे अंदर घणा दफ़ा तू मुझे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदो है मुसलमान पंहिंजे पाण खां अहिड़ी बेवफाई दुनिया जे अंदर कोई नथो करे मुसलमान जी अॼु तू पंहिंजे आका सां करे रहियो है लेकिन पोइ बि मुंहिंजो आका मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुंबज़े खज़रा मां उन मुझे महबूब जा गुलाम अज भी मुझो आका गुंबज़े खज़रा मां तोखे ॾिसी रहियो आ अज भी तू ओहे कंधड़ो हेठ करे ब लुड़क लाड़े मुझे महबूब के सॾु कर ॾिस त मुझो मुस्तफ़ा तोखे जी चवे थो या नथो चवे मुसलमान तो बेवफाई जी इंतहा कया मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यार जी इंतहा करे छॾिया ओ बेवफा इंसान बेवफा दुनिया सा नीह लाइण जे बजा मुझे महबूब मुस्तफ़ा सा नीह ला मुझे महबूब मुस्तफ़ा सा प्यार कर खुदा जे वास्ते मुखे ॿुधा उहा कहिड़ी ॻाल्हि आ जेका मुझे मुस्तफ़ा तोखे कान सेखारी का हिकड़ी त ॿुधा का हिकड़ी त ॿुधा जेका मुझे महबूब तोखे न सेखारी आ
अबे अम्मा जो अदब करण मुझे मुस्तफ़ा तोखे सेखारियो पंहिंजे घर वारनि सां सुठो हलण मुझे मुस्तफ़ा तोखे सेखारियो मिटनि माइटनि जा हक़ अदा करण तोखे मुझे महबूब मुस्तफ़ा सेखारियो कारोबार करण तोखे मुझे मुस्तफ़ा सेखारियो सच ॻाल्हाइण तोखे मुझे मुस्तफ़ा सेखारियो छो न चवां चवण दे मूंखे त इंसान थियण बि तोखे मुझे मुस्तफ़ा सेखारियो सभु कुझु मुझे महबूब सेखारियो ऐं तो वरी विसारियो बि उन महबूब खे जंहिं सभु कुझु तोखे सेखारियो उन महबूब खे विसारे कंहिंखे यादि थो करी ऐं मुसलमान मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा अॼु बि तुंहिंजो सलात बि ॿुधी रहियो आहे सलाम बि ॿुधी रहियो आहे मुझो महबूब मुस्तफ़ा तुंहिंजा सॾड़ा बि ॿुधी रहियो आहे तुंहिंजी बेवफ़ाई बि ॾिसी रहियो आहे ऐं अल्लाह जा बाना ख़ुदि एहतिसाबी कर पंहिंजो एहतिसाब कर ऐं पंहिंजे पाण खां पुछ त 24 कलाकनि में मुंहिंजे महबूब ते दुरूद घणो थो पढ़ी अगरि नथो पढ़ी त पोइ पक सम्झ त तो पंहिंजे महबूब खां नातो पंहिंजो पाण छिनी छॾियो आहे जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो बि ॾींहं में मुंहिंजे महबूब ते न दुरूद पढ़ी थो ओ खुदा जा बाना ओ खुदा जा बाना छो ही ज़ारात ॾींहं था रड़ियूं करे चऊं तो अल्लाह जा बाना निमाज़ पढ़ निमाज़ पढ़ निमाज़ पढ़ तोखे अंदाज़ो ई कोन्हे को ओ निमाज़ जे वेझो न वञण वारा तोखे ख़बर ई कान्हे का त हिकिड़ी निमाज़ अदा करण सां केतिरा हज़ारे हक़ अदा करे थो वठी ऐं मुसलमान ख़ुदा जे साम्हूं बीहण जो तोखे हुकुम आहे भला जे हूअं नथो बीही त निमाज़ में बीठे त क़याम जे सूरत में बीही वञे अबे अम्मा जे ला दुआ घुरण तुंहिंजे लाइ फर्ज़ियत में शामिल आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जे भला हूअं अबे अम्मा ला दुआ नथो घुरी त निमाज़ में चवी थो रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैय वलिल मुअमिनीन यौम यक़ूमुल हिसाब अबे अम्मा जे ला दुआ तुंहिंजी अदा थी वई सजदो करण तुंहिंजे मथां लाज़िमी आहे भला हूअं नथो करी निमाज़ में त तुंहिंजो सजदो अदा थी वियो महबूब ते दुरूद नथो पढ़ी निमाज़ में दुरूद मुंहिंजे मुस्तफ़ा ते थी वियो हबीबनि ते सलाम कोन थो करी निमाज़ में तुंहिंजो सलाम अदा थी वियो ओ ख़ुदा जा बाना हिकिड़ी निमाज़ अदा करण सां हज़ारे कम तुंहिंजा थी था वञनि ऐं सोच त इहा निमाज़ आहे कहिड़ी इहा उहा निमाज़ आहे जेका तोहफ़ो ॾियण वारो रब्बुल आलमीन खणी अचण वारो रहमत लिल आलमीन ऐं मुसलमान हो मुंहिंजे कटोहड़ भाउ ऐं कटोहड़ भाउ जे सॾ ते अचण वारा हो मुंहिंजा मुसलमान भाइरो यादि रखी छॾियो सिर्फ़ एतिरो ॿुधायो त कहिड़े मोड़ ते मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा तो असांखे विसारियो आहे ख़ासि करे ऐं ग़रीबो जन जो कोई दुनिया में नाहे मुझे मुस्तफ़ा फरमायो त मां उन्हनि जो हाँ मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस कन खोले ॿुध मुझे करीम आका फरमायो जेको शख्स न सुबुह शाम पंहिंजे अबे अम्मा जे लाइ ख़ैर जी दुआ थो घुरे सुबुह शाम अबे अम्मा ला खैर जी दुआ थो घुरे अगर अबो अम्मा जिंदा हन उन्हनि जे सिहत व आफ़ियत ला दुआ थो घुरे उन्हनि जे बख़्शिश ला दुआ थो घुरे अबो अम्मा दुनिया छॾे विया हन उन्हनि जे क़ब्र जे कुशादगीअ ला दुआ थो घुरे मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रब कॾहिं बि उन जे रोज़ीअ में तंगी कोन कंदो जेको अबे अम्मा जे लाइ सुबुह शाम दुआ घुरंदो मुसलमान छा मुझे मुस्तफ़ा तोखे कोन सेखारियो आहे तू कंहिंजे चवण ते लॻो पियो है यादि रखी छॾ कुझु ॾींहं अॻु में माकड़ जो मर्ज़ ॾिठो हुई माकड़ आई हिते आई अलाए कान आई हुई हिते माकड़ हिते कान आई हुई खुदा जे पंहिंजे पनाह में तव्हांखे रखियो असां खां पुछो जेॾी महिल असां ॾे माकड़ आई लखे करोड़नि जे तइदाद में मुंहिंजा दोस्त अणखुट जेॾी महिल इहे जीत अचे लथा हुया तव्हां ॾिसो पिया त उनखे भॼाइण जे लाइ डुकाइण जे लाइ के दुहल खणी पिया डुकाइनि हे त ख़ुदा जो फज़ुल हो मां त पंहिंजे हथनि सां हिकिड़ी माकड़ खे वठी करे हीअं जो ॾिठो त उन जे टंगुनि में एॾा तेज़ जीअं कंडा हूंदा आहिनि एॾियूं तेज़ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ के सवन जे तइदाद में कंडा हुया अंदाज़ो पियो लॻायां जेकॾहिं हिकिड़ा न 5 माकड़ जा दाणा माण्हूअ जे बूथ में चंबड़ो त मुंहं जी सॼे जी खल लाहे छॾीनि इहे अल्लाह जे अज़ाब जूं निशानियूं हुयूं लेकिन मुस्तफ़ा करीम जे उम्मत ते खुदा अज़ाब नथो करे इन करे नथो करे बस रुगी चमाट हणी तो छॾे त ओ अल्लाह जा बाना रब तो चवे ओ मुंहिंजा बाना सोच मां अल्लाह रुगी इन्हनि शयुनि खे इजाज़त ॾियां त तुंहिंजो जीअण जंजाल थी वञे अॼु ॾिसो था पिया चाइना जे अंदरि छा थींदो हो हुते
छा थींदो हो उन रियासत में, छा थींदो हो कोरोना वायरस। चाहे कोरोना वायरस जंहिं पूरी दुनिया खे हिलाए छॾियो आहे, हलंदे हलंदे माण्हू चङो भलो किरी थो पवे, साह न तो ॾिठो न मूं ॾिठो। टीवी न ॾिसण वारा ॾिसो, शहरनि जा शहर वैरान थी विया। उहो चाइना जेको दुनिया जे तरक़ीअ में पहिरें नंबर ते अचण जी तयारी पियो करे, उहो चाइना जेको साइंस और टेक्नोलॉजी में अलाए केतिरो पाण खे अॻिते खणी आयो आहे, उहो चाइना जेको दुनिया सां मुंहं में ॾेई सुपर ताक़तुनि सां ॻाल्हाइण जे लाइ तयार आहे, उन चाइना जा शहरनि जा शहर ख़ाली थी विया आहिनि। माण्हू हलंदे रोड ते मरी था वञनि, उन्हनि खे केरु हथ कोन थो विझे, उन्हनि खे केरु हथ कोन थो लाहे, को मैयत खणण लाइ तयार कोन्हे, को खॾ में उछलाइण लाइ तयार कोन्हे, मतां वायरस लॻी वञे। हे छा आहे? मुंहिंजे रब जी बेनियाज़ी आहे। उन इलाइक़े में थी आहे जंहिं इलाइक़े में अल्लाह जे हुक्मनि जी बेफ़रमानी थींदी आहे, जिथे खोले खोले चवंदा आहिनि इहो जेको हराम जानवर पाण झंग में कुतनि खां माण्हू माराईंदा आहिनि, नालो ई किने जो नथा वठूं, उन जानवर जो गोश्त सरेआम उते खाईंदा आहिनि। जेकी जेकी हराम शयूं आहिनि उहे सरेआम उते खाईंदा हुआ, त हिननि में लज़त आहे। मुस्लमाननि जो दिमाग़ ख़राब आहे। हुननि अल्लाह जे कुदरत खे चैलेंज कयो, बेनियाज़ बेनियाज़ आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तव्हां सां उन्हनि खे मुसीबत में ॾिसी करे भले हू मुस्लमान न आहिनि, पोइ बि तूं असां मुस्लमान ख़ुशि नथा थियूं, वरी बि दुआ था घुरूं, ओ मुंहिंजा मौला उन तुंहिंजे जहिड़ा आहिनि तहिड़ा तुंहिंजा बहाना आहिनि, उन्हनि जो बि ख़ैर फरमाए। अल्लाह जी बेनियाज़ी इन खे चइबो अथई, मुंहिंजे महबूब जो उम्मती हई इन करे अज़ाब खां बचियो पियो हई, हुज़ूर ते कलमो पढ़ियो अथई इन करे अज़ाब खां बचियो पियो हई। सच मूंखे ॿुधाए, तोखे कसम आहे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो, हुननि बि इहे कम कया आहिनि जन खां ख़ुदा झलियो आहे, उहो हू अमल था कनि। कलमे पढ़ण वारा, ओ कलमे पढ़ण वारा, तो कलमो पढ़ियो आहे, जंहिं कलमो पढ़ियो आहे उनखे रब झलियो आहे त रमज़ान शरीफ़ में रोज़ो रख, खा पी न, तूं असां खाईंदा पीअंदा आहियूं। कलमे वारे खे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा मनो कई आहे त कूड़ न ॻाल्हाए, तूं असां कूड़ था ॻाल्हायूं। कलमे वारे खे ख़ुदा मुस्तफ़ा रोकियो आहे त शराब न पी, तूं असां शराब था पियूं। कलमे वारे खे ख़ुदा मुस्तफ़ा रोकियो आहे पंहिंजे मुस्लमान भाउ खे ॾुखाए न, जेतिरो पुॼे थो ॾुखायूं था। मुंहिंजा मुस्लमान भाउ जवाबु ॾे, उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका तो असां छॾे ॾिनी आहे? सभु बुरायूं कयूं था पिया, पर पोइ बि ख़ुदा अज़ाब कोन थो करे। कंहिंजे करे नथो करे? मदीने वारे साईं जे करे नथो करे। ओ ख़ुदा जे वास्ते, ओ मुस्लमान भाउ, जंहिं महबूब जे करे बचो पियो हई, उन महबूब ते दुरूद नथो पढ़ी, उन महबूब सां सलाम नथो पढ़ी, उन महबूब खे यादि नथो करी, आख़िर तूं कंहिंखे राज़ी करणु थो चाहीं? ए नौजवान, ख़ुदा जे वास्ते सोच, आख़िर तूं कंहिंखे राज़ी करणु थो चाहीं? हिकिड़े मिंट जे लाइ पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ खां पुछ, अगरि नौजवान पढ़ी रहियो आहीं त जवाबु ॾे त तोखे इन तइलीम में कामयाबु केरु कंदो? त तूं चवंदे मुंहिंजो रब मूंखे कंदो। अगरि हारी हार पोइ थो करी, मूंखे जवाबु ॾे, 100 मण तूं थो छटी, 100 मण केरु कंदो? चवंदे मुंहिंजो रब थो करे। अगरि मुंहिंजा दोस्त मुलाज़िम ही नौकिरी थो करी, इन नौकिरीअ में इज़त तोखे केरु ॾिने? चवंदे मुंहिंजो रब कंदो। मां तोखां थो पुछां, कारोबार थो करी, तुंहिंजे कारोबार में बरकत केरु ॾींदो? चवंदे मुंहिंजो रब ॾींदो। जॾहिं चवीं बि थो त इन दर खां सवाइ ॿी वाट कान्हे, पोइ उन दर खे छॾींदे हया नथो थिए? तोखे अहसास नथो थिए त जंहिं करीम रब में एतिरियूं उमेदूं रखियो वेठो हुई, जंहिं महबूब मदीने जे ताजदार में एतिरा आसरा उमेदूं रखियो वेठो हुई, उन जो चयो नथो वठी? मां तोखां थो पुछां, अगरि तुंहिंजो बच्चो तुंहिंजो चयो न वठे त तोखे कावड़ ईंदी या कान ईंदी? ॻाल्हाए, जवाबु ॾे मुस्लमान। सुबुह जो बचिड़े खे सॾु करी, तुंहिंजो चवण न करे, मंझंदि जो सॾु करी, चवण न करे, ॾींहं में 5 दफ़ा सॾु करी, तोखे जवाबु न ॾे। मुस्लमान जवाबु ॾे, उन बच्चे खे घर मां कढंदे या कोन कढंदे? जवाबु त ॾे यार, घर मां कढंदे न? मुंहिंजे रब जा तो 20 साल बेफ़रमानीअ में गुज़ारिया आहिनि, कॾहिं मुंहिंजे रब चयो अथई त मुंहिंजे अर्श जे हेठों निकिरी वञ? जवाबु ॾे मुस्लमान। अॼु बि तोखे रोज़ी केरु ॾेई रहियो आहे? जवाबु ॾे। बेनियाज़ रब तोखे रोज़ी ॾेई रहियो आहे। तुंहिंजे अखियुनि जो नूर तोखे कंहिं ॾिनो आहे, तोखे ज़िंदगी कंहिं ॾिनी आहे? ओ मुस्लमान, ओ मुस्लमान, रुॻी न मथे में सूर मुंहिंजो रब कंहिंखे ॾेई छॾे, सॼी दुनिया क़ुर्बान करे छॾ, जेसिताईं मुंहिंजो रब राज़ी न थिए तेसिताईं मथे जो सूर न छॾे। जे न मथे जो सूर तोखे न छॾे,
करोड़े अरबे रुपया तुंहिंजा पिया हुजनि, बंगुला नौकर हुजनि तुंहिंजे कम जा हूंदा, उन महिल छा चवंदे केरु तोखे चवे त करोड़ रुपया खपई, या मथे जो सूर छॾे चवंदे हे करोड़ अरब पाण खणो, मुंहिंजे हिन मथे जे सूर मां जान छॾायो। ओ मुस्लमान, ख़ुदा ऐं मुस्तफ़ा खां सवा ॿी वाट कान अथई। ॾाहो थी पंहिंजे पाण खे संभाल। यादि रखी छॾ, इहा तुंहिंजी जवानी, जंहिं जवानीअ ते तूं नाज़ तो करी तोखे जवानी कंहिं ॾिनी आहे, जवाब ॾे भला। जंहिं हुस्न ते नाज़ तो करी तोखे हुस्न कंहिं ॾिनो आहे? यार जंहिं अंधी दौलत ते नाज़ तो करी भला इहा दौलत कंहिं ॾिनी अथई? पोइ जॾहिं सभु कुझु तोखे ख़ुदा ॾिनो आहे त पोइ तूं उन खां बि नथो डिॼी त पोइ तूं कंहिंसां प्यार थो करी? मुंहिंजा दोस्त अज़ीज़, यादि रखी छॾियो, कामयाब उहो नाहे जंहिं दौलत घणी कमाई, कामयाब उहो नाहे जंहिं बंगुला घणा ठहराया। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़कर रस्म रब्बिही फसल्ला। कामयाब उहो शख्स आहे जंहिं पंहिंजे अंदर खे पाक कयो, कामयाब उहो शख्स आहे जंहिं पंहिंजे रब खे यादि कयो, कामयाब उहो शख्स आहे जंहिं कंहिंजो हक़ न खाधो, कामयाब उहो शख्स आहे जंहिं पाड़े वारनि जी ख़िदमत कई। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, अॼु ॾिसींदो 80-90 रुपया अटे जो किलो लॻो पियो आहे। यादि रखी छॾिजां, ओ इबादतूं कंदड़ो, ओ रोज़ा रखंदड़ो, ओ रमज़ान मुबारक में हर साल मदीने वञण वारो, ख़ुदा तव्हांखे सभई इबादतूं बख़्शे ॾे। लेकिन यादि रखो, जेसिताईं इंसान ज़ात जो अंदर में दर्द नाहे, जेसिताईं इंसान ज़ात जे ख़िदमत जो अंदर में एहसास नाहे, तेसिताईं इहे इबादतूं मुंहिंजा दोस्त महज़ इबादतूं ई रहिजी वेंदियूं। यादि रखी छॾ, 10 मस्जिदियूं ठहराइण हिकिड़े पासे अथई, पर जेकॾहिं को हिकिड़ो बीम वीचारो बुख ते सुम्ही पियो हुजे, बचड़ा सुता पिया हुजनि, जेकॾहिं तो न उन बुखायल जी बुख मेटे ऐं हिकिड़ी राति उनखे बुख खां बचायो, होॾां 10 मस्जिद जे ठाहण जो सवाबु, होॾां हिकिड़े कंहिं बुखायल खे खाधो खाराइण जो सवाबु उन खां बि वधीक अथई। ख़ुदा जा बाना पलियूं कंहिंजे लाइ भरियो वेठो आहिनि? ॼाण कणक लथी, ओ ख़ुदा जा बाना, ओ ख़ुदा जा बाना, ख़ुदा जो ख़ौफ़ कर, ख़ुदा जो ख़ौफ़ कर। पलियूं भरे ऐं बोरियूं भरे इनखे मौक़े जी मुनासिबत सां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे पिराफेट न सम्झो, मुंहिंजे रब जे मथां तवकल रखी ग़रीबनि जी मदद कर, मिसकीननि जी मदद कर। कंहिं विसायल चुल्ह खे ॿार, मुंहिंजो रब तुंहिंजे ज़िंदगीअ खे अहिड़ो रोशन करे छॾींदो जो कॾहिं तुंहिंजो खुटंदो कोन को। मुंहिंजा मुस्लमान भाउ, दीन इहो अथई, इस्लाम इहो अथई त पंहिंजे मुस्लमान भाउ जी ख़िदमत कर, पंहिंजे पाड़े वारे जी ख़िदमत कर, पंहिंजे ग़रीब भाउ खे टेक ॾे। उन खां पोइ तुंहिंजी निमाज़ बि क़बूल आहे, तुंहिंजो रोज़ो बि क़बूल आहे, तुंहिंजो हज बि क़बूल आहे। जेकॾहिं इंसान जो तो वटि क़दुरु कोन्हे, जेकॾहिं इंसान जो तो वटि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दर्द कोन्हे, फ़िक्र कोन्हे, त पोइ तुंहिंजा रोज़ा, इहे तुंहिंजूं निमाज़ूं, इहे तुंहिंजा हज, बसि इहा रुॻी रस्म पूरी ज़रूरु आहे। लेकिन ख़ुदा ऐं मुस्तफ़ा खे इहा ॻाल्हि तॾहिं वणंदी जॾहिं तूं इंसान ज़ात सां प्यार कंदे। राति जो घणो हिसो गुज़री वियो, टाइम बि मां तुंहिंजो तमामु घणो वठी छॾियो, पर पैगाम ॾियण खां सवा मुनासिब कोन्हे वञा। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मरहूम ग़ुलाम अकबर जे क़बर खे अल्लाह ताला जन्नत जे बाग़नि मां बाग़ बनाईंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, रुॻी अॼु महबूब सुबहानी, शहबाज़ लामकानी, सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह जॾहिं ख़िताब फरमाईंदा हुया, 70 हज़ार मखलूक वेठी हूंदी हुई। लाउड बि कोन हूंदा हुआ, इको साउंड बि कोन हूंदा हुआ, पर पहिरें माण्हूअ खां वठी ओ पुछड़ीअ वारो माण्हू ईअं महसूस कंदो हो ॼण महबूब सुबहानी हुन जे कन में ॻाल्हि करे रहियो आहे। अल्लाह जे कामिलनि खे अल्लाह एतिरी ताक़त अता फरमाई। पोइ संदन जे तकरीर जे दौरान रोई के कहिड़ी कुंड मां शराबी उथंदा हा, ओ सोहणा महबूब शराब पीअण छॾियोसीं, के ॾोही उथी चवंदा सोहणा ॾोह छॾियासीं। हिकिड़ो अल्लाह जो सालिह बानो रुॻी दिलि में ख़्याल थो करे त मां हाणे सुभाणे ईंदुमि त मां अॻे खखड़ियुनि ते ॻणींदा हुया, खजीअ जे कतल जूं ॻणियूं, उहे खखड़ियूं खणी आयो त ॾिसां केतिरा माण्हू था उथनि, त मां उहे माण्हू ॻणींदो वञा, माण्हू उथंदा वञनि, ककड़ियूं छॾींदो वञे। जेॾी महिल अध ते पहुतो त महबूब सुबहानी दौरान तकरीर फरमाए थो, ओ माण्हुनि खे ॻणण वारा,
केतरा गणी दे अब्दुल कादिर जीलानी जा मानू त गणे सगी तो पर खुदा जे मेहरबान के तू गणे कोन सगने ये ककड़ियों बंद करे छड़ खुदा कैसा हिसाब कोन कयो तू भी हिसाब करण छड़े त मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला मेहरबान आ खुदा जी रहमत अज भी तोखे सदे रही आ खुदा जी रहमत तोखे पुकारे रही आ जहिड़ो आहीं तहिड़ो अल्लाह जी रहमत चवई थी तू हली आ अल्लाह जी रहमत जा दर तुंहिंजे लाइ खुलिया पिया आहिनि दोस्तो अचो त गॾिजी अल्लाह जे दरबार में तौबह कयूं महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार कयूं खुदा जो जिक्र कर मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ ऐं अल्लाह जे मखलूक जी खिदमत कर इंशा अल्लाह ताला मुझो रब कंदो ॾुखियो ॾींहुं कोन ॾिसंदे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूं गुनहगार जो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो अल्लाह ताला मरहूम गुलाम अकबर जे क़बर खे जन्नतुल फिरदौस जे बागन मां हिकिड़ो बाग बनाईंदो दोस्तो मां फ़कीर माण्हू जॾहिं तव्हांखे का वॾी ठठ ठांगर वारी तकरीर ॿुधणी हुजे खोड़ अल्हम्दुलिल्लाह आलमे दीन वेठा अथव ओड़े में पाड़े में शहरनि में वॾा वॾा मुफ्ती वेठा अथव उन्हनि खे दावत ॾींदा कयो जॾहिं न ही फ़कीराणी सादी कचहरी ॿुधणी हुजेव पोइ भले मूंखे दावत ॾींदा कयो जेकॾहिं तव्हां इहो सोचो त हिन फ़कीर खे दावत ॾेई का वॾी तकरीर ॿुधंदासीं त पोइ तव्हां भुलियल वॾी तकरीर उलमा खां ॿुधो जेके आलमान जेके मुफ्ती आहिनि उहे तव्हांखे इनशा अल्लाह ताला भलियूं भलियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा खोड़ सारा मसाला बि तव्हांखे ॿुधाईंदा असां कंदासीं फ़कीराणी ॻाल्हि त ओ अल्लाह जा बानड़ो ओ अल्लाह जा बानड़ो खुदा सां प्यार कयो अल्लाह जे मखलूक सां प्यार कयो जेकॾहिं ॻाल्हि सम्झ में अचे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ असां तव्हां सां सदाईं गॾु आहियूं तव्हां सॾड़ो कंदो असां जी जी करे पहुची वेंदासीं जे ॻाल्हि सम्झ में न अचे त बाज़ार मुस्तफ़ा में हाफ़िज़ मोहम्मद अली ख़रीदार खुदा जी मखलूक ॾाढी कुशादी आहे खुदा जी मखलूक ॾाढी भरी पई आहे अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे हरमैन शरीफ़ैन जी हाज़िरी नसीब फरमाए अल्लाह ताला जन दोस्तनि असांजे हे ख़ैर कयो आहे मियाँ इकबाल अहमद कटोहड़ इल्ताफ़ हुसैन कटोहड़ नियाज़ अहमद कटोहड़ मोहम्मद यामीन कटोहड़ अल्लाह ताला उन्हनि जो ही ख़ैर पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए अल्लाह ताला मरहूम मग़फ़ूर ग़ुलाम अकबर जी मग़फ़रत फरमाए इन्हनि दोस्तनि क़ुरान करीम जा 18 ख़तम शरीफ़ ऐं यासीन शरीफ़ 58 सूरह तबार 81 सूरह मुज़म्मिल 84 तमाम दोस्तन कुरान करीम जो इहे तमाम तिलावतूं करायूं आहिनि उन्हनि सभिनी जो सवाब ऐं हिन महफ़िल जो सवाब गॾे इंशा अल्लाह ताला मरहूम ग़ुलाम अकबर जे बख़्शिश जे लाइ ऐं आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सॼी उम्मत जे बख़्शिश जे लाइ इंशा अल्लाह ताला गॾिजी तव्हां सां दुआ घुरंदासीं ए नौजवान भर में वेठो आहे अदा ए नौजवान ठीक है मां ख़ास करे आहियां नौजवान जो गुलाम छो त कुराड़ा वीचारा त उही असां सां प्यार था कनि असां चऊं था नौजवान जेकॾहिं असांजा मोहबत में अची वञनि त ॿियो असांखे छा खपे जंहिं बि नौजवान ही लिखियो आहे हाज़िर नौजवान इंशाअल्लाह तुंहिंजो हुकुम मुंहिंजे अखियुनि ते मां पहिरीं तुंहिंजी फरमाइश थो पूरी कयां दुआ पोइ था घुरूं मदीने अचा मदीनो ॾिसां या रसूल अल्लाह ओ यतीमन जयार नबी मदीने अचा मदीनो ॾिसां चो मदीने अचा जी जलसू थो अचा मदीने अचा
बाबल सूधो अचा आका सदीड़ो कजात बचड़न सूधो अचा दिल पर सदीड़ो कजात बचड़न सूधो अचा ख्वाब अहेड़ो दिसा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ गरीबन जा गमखार नबी ख्वाब अहेड़ो दिसा तुंहिंजा कदम चुमा ख्वाब अहेड़ो दिसा तुंहिंजा कदम चुमा आका सदीड़ो कजामा मदीने अचा दिल पर सदीड़ो कजामा मदीने अचा तुंहिंजे दर ते अचा सूरतो सां सलिया या रसूल अल्लाह ओ यतीमन जयार नबी तुंहिंजे दर ते अचा सूरतो सां सलिया चाचन जा मामन जा सौटन जा दोस्तन जा साहुरन जा भाइरुन जा पाड़े वारन जा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ मुझी ताह वरना मदीने जामीर तुंहिंजे दर ते अचा सूरतो सां सलिया तुंहिंजे दर ते अचा सूरतो सां सलिया आका सदीड़ो कजामा मदीने अचा दिल पर सदीड़ो कजामा मदीने अचा मां मदीने अचा बचड़न सूधो अचा आका सदीड़ो कजामा मदीने अचा इन नौजवान खे अल्लाह ताला सलामत रखे हिन इलाइक़े जा वीचारा कटोहड़ नौजवान खोड़ वीचारा नौजवान फोन ते राब्ते में हूंदा आहिनि आउं कोन सुञाणा पर मदीने वारो साईं उन्हनि खे सुञाणे थो महबूब करीम उन्हनि खे आबाद रखे सदाईं ख़ुशि हुजो सदाईं आबाद हुजो सदाईं शाद हुजो ए जोश न करण थोड़ी तकरीर करण मुंहिंजी मजबूरी आहे हाफ़िज़ मोहम्मद अली खे ख़बर आहे तव्हां दोस्तनि खे बि ख़बर आहे त मुंहिंजी चङो टाइम तबियत ठीकु न हुई हेपेटाइटिस जो पेशेंट हा हिन वक़्त बि इलाज मुंहिंजो हली रहियो आहे 3 महीननि जे कोर्स मां 1.5 महीनो कोर्स थी वियो आहे अञा 1.5 महीनो रहे थो पर पोइ बि दोस्तनि जे चवण ते दोस्तनि जे दावत ते रिढ़ी अचूं था इन करे इंतहाई एहतियात थो कयां तकरीर में त जीअं घणो जोश में न अचां ऐं जीअं जिस्म में पसीनो न अचे छो त जिस्म में पसीनो अचणु मुंहिंजी तबियत लाइ मुनासिब कोन्हे
मतां सोचो त अॻु में त ॾाढो फ़क़ीर जोश में हूंदो इंशा अल्लाह ताला दुआ कयो अल्लाह हिन मर्ज़ मां छुटकारो ॾींदो पंहिंजे महबूब जे सदके ज़िंदगी रही त वरी इंशा अल्लाह ताला कॾहिं वरी अचे जोश सां कचहरियूं कंदासीं। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। हाणे नौजवान कुराड़ा अल्हम्दुलिल्लाह नौजवाननि खे जेकॾहिं मां बाहूं ॿधी अर्ज़ कयां त नौजवानो निमाज़ 5 वक़्त पढ़ो त मुंहिंजो भला चवणु वठंदव। मां हे बाहूं थो ॿधां, मां बि तव्हांखे बाहूं थो ॿधां त ख़ुदा जे वास्ते निमाज़ पाबंदी सां पढ़ो, अबे अम्मा जो अदब कयो, अबे अम्मा जी इज़त कयो, ग़रीबनि ऐं पाड़े वारनि सां प्यार कयो, हिक ॿिए जी मदद कयो। इंशा अल्लाह ताला मुंहिंजो रब कंदो तव्हांजे अॻियां ॾुखियो ॾींहुं कोन ईंदो। इंशा अल्लाह ईअं कंदासीं न, शायदि दोस्तनि मानी कढी आहे जो ख़ुशबू गरम गरम मानीअ जी अचे वई आहे। हाणे सभई दोस्त हिकु भेरो अलहम्द शरीफ़ ऐं 3 भेरा कुल कटोहर जे ईसा